सिंध जी सुरहान भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी, सिंध भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी, ऐं मौज भरियो महिराण। अव्हां ॿुधी रहिया आहियो हॉट FM रेडियो नेटवर्क। खयूं तो जो मिठा तिखा ताब करे, ऐं ही आहे हॉट FM 105 लाड़काणो। हबीबन हेकार मुंहिंजा मेहर सॾु कयो, हबीबन हेकार मुंहिंजा मेहर सॾु कयो, सो मूं सभु ॼमार पूरण इहो ई थियो। अस्सलाम वालेकुम सामिन, हाट FM 105 लाड़काणो ऐं हाट FM 105 लाड़काणो जे लाइव स्टूडियो मां प्रोग्राम इंडस्ट्रो मां क़ासिम कहर सभिनी समातुनि खे दिलि सां सलाम चवे थो, सलाम क़बूल पवे। अॼु जे ॾिहाड़े अवां सां मुलाक़ात कराईंदा आहियूं कंहिं न कंहिं शख़्सियत जी। अॼोको ॾिहाड़ो जेको आहे उहो बि ख़ुशनसीबे सां अहिड़ो ॾिहाड़ो आहे जंहिं ॾिहाड़े ते असां सां हिकिड़ो घणा रुखो शख़्स साण आहे असांजे हिन स्टूडियो में, ऐं उन ई घणा रुखी शख़्सियत सां अवां जी मुलाक़ात कराए बि, ऐं उहा घणा रुखी शख़्सियत सभ खां पहिरीं त इहा ॻाल्हि वाज़ कंदो हलां त फ़नून लतीफ़ा सां उन जो ताल्लुक़ु आहे, ऐं शाइर बि आहे, ऐं कहाणीकार बि आहे, त मज़मून निगार बि आहे, त रेडियो कंपेयर बि आहे, ऐं उनखां अलावा तनक़ीद निगार बि आहे। उन ई शख़्स जो नालो ऐं हिन ख़ूबसूरत कलाम खां बाद में क़दुस शाह साईं जो कलाम ऐं हुमेरा चन्ना जो ख़ूबसूरत आवाज़। की न रहे दिल तो वर म्या खान बलोचा, पल की न रहे दिल तो वर म्या खान बलोचा, पल की न रहे। सामन बी अरबलीकार चवंदासीं अवां सभिनी समातुनि खे हाट 105 लाड़काणो, हाट 105 लाड़काणो ऐं हाट 105 लाड़काणो जे लाइव स्टूडियो मां प्रोग्राम इंडस्ट्रो मां, ऐं इंडस्ट्रो मां प्रोग्राम में अवां सां गॾु आहे क़ासिम कहर, ऐं मूंसां हिकिड़ी घणा रुखी शख़्सियत जंहिंजो सवेरा इब्तिदा में ज़िक्र कयो, ऐं उहा घणा रुखी शख़्सियत आहे जेको शाइर बि आहे। सभ खां पहिरीं उन जी सुञाणप शाइर जी आहे, शाइर बि आहे, कहाणीकार बि आहे, मज़मून निगार बि आहे, ऐं रेडियो जो सुठो कंपेयर बि आहे, स्क्रिप्ट राइटर बि आहे, ऐं अलावा तमामु सुठो दोस्त बि आहे। इहा मुंहिंजी ज़ाती राय आहे, छो त उहो मुंहिंजो दोस्त आहे वेझो। त तव्हांजी मुलाक़ात करायूं था अज़ीज़ मंगी साहिब सां। अज़ीज़ मंगी असां सां गॾु आहे असांजे हिन स्टूडियो में। अज़ीज़ साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजे हिन स्टूडियो में। क़ासिम अव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे भलीकार कयो था, ऐं मां हिन हाट 105 FM जे सभिनी लिसनर्स खे बि अस्सलाम वालेकुम चवां थो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां वटि कदम भरे आया आहियो असांजे स्टूडियो में, ऐं तव्हांजी असामत कई असांजे हिकिड़े नंढड़े नोटिस ते, नंढड़ी ॻाल्हि ते। बिल्कुलु असां तमामु नंढड़ो हिकिड़ो अर्ज़ु, ऐं उन ई नंढड़े अर्ज़ ते अज़ीज़ मंगी असां वटि आयो, ऐं हुन पंहिंजो टाइम कढियो, ऐं मोकल जो ॾियो। अज़ीज़ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे मोकल जे ॾिहाड़े ते टाइम कढणु ऐं अचणु। क़ासिम बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त असांखे नौकिरी वारनि माण्हुनि खे हिकिड़ो ई ॾींहुं मिले थो, ऐं उन ॾींहुं इहो बि सोचींदा आहियूं त आराम कंदा, पर उन ॾींहं ते ई असांजो घणो कमु थी वञे। तमामु घणी मसरूफ़ियतूं उन ॾींहं ते ई थियनि थियूं। जी, ऐं सभु कम जेके आहिनि उहे ॼण त ईअं लॻंदो आहे त अॼु ई मुकमल करणा हूंदा आहिनि, उन करे ई असांजे लाइ ॼण ही मोकल जो ॾींहुं न रहंदो आहे, पर कम जो ॾींहुं कम जो ॾींहुं थी वेंदो आहे। बज़ाहिर मोकल जो ॾींहुं हूंदो आहे, ऐं उहो माण्हू जेको गवर्नमेंट जी जॉब नथो करे या कंहिं अहिड़ी जाइ ते जॉब नथो करे, उनजा पंहिंजा कम आहिनि, धंधा आहिनि, उहो सम्झंदो हूंदो त आचर जो ॾियाड़ो जेको आहे उहो मोकल जो ॾियाड़ो हूंदो आहे, तौर ते उन्हनि माण्हुनि जो जेके नौकरियूं कनि था। जी,
पर इहा ॿी ॻाल्हि आहे त उहे सभु नौकिरियुनि वारा माण्हू इहा ॻाल्हि ज़रूरु एतिराफ़ कंदा त उन्हनि जो ॼण कम वारो ॾींहुं ई बणिजी वेंदो आहे। इहो आहे, बिल्कुलु आहे। तव्हां कीअं आहियो, तबियत कीअं आहे? मां ठीकु आहियां, बिल्कुलु सिहतमंद आहियां ऐं एनर्जेटिक आहियां ऐं तव्हांजे दुआनि सां ठीकु ठाकु। तव्हांजे साम्हूं कीअं महसूसु कयो पिया असां सां गॾु? तव्हांजी अॻु में बि मुलाक़ात हिन स्टूडियो में रही आहे, प्रोग्रामनि में तव्हां सां, पर गुज़री था वञनि हिन विच में। जी, क़स्म असल में इहा आहे त ब्रॉडकास्टिंग जा माण्हू आहियूं, उन करे ॾाढी ख़ुशी थिए थी जेकॾहिं असां पंहिंजे सामियुनि सां जॾहिं मुखातिबु थींदा आहियूं हिन स्टूडियोज़ मां, रेडियोज़ तां, ऐं उन्हनि सां ॻाल्हायूं था, मुखातिबु थियूं था, त असांखे हिकिड़ो ॼणो दिली इत्मीनान बि थिए थो त असां जेको कुझु असांजे ज़हन में आहे, जेको कुझु असां वटि कुझु ॼाण आहे, कुझु ॻाल्हियूं आहिनि, कुझु शेयर करण जे लाइ जेके शयूं आहिनि, उहे उन्हनि ते असां जॾहिं पहुचायूं था त ॾाढी थिए थी। ऐं हिकिड़ी ॻाल्हि हीअ बि आहे त हिन सां ॼण इहो असांजी विझड़ाइप जेका रहे थी पंहिंजे साथियुनि सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे ॿुधण वारनि सां, त ईअं ॼण महसूसु नथो थिए त असां जेको ॻाल्हायूं था, जेको था, उहो फ़क़ति असां ताईं महदूदु रहे थो। ऐं हिन ई हवाले सां सामीन बि असां सां हिकिड़े हवाले सां गॾु रहंदा आहिनि, छाकाणि त उहे फीडबैक जॾहिं असांखे ॾींदा आहिनि, मोट ॾींदा आहिनि, पंहिंजे रायनि खां आगाह कंदा आहिनि, मैसेजनि ज़रिए, ख़तनि ज़रिए, त ॼण असांखे हिन पंहिंजे कम खे बहितर बणाइण में ॾाढी मदद मिलंदी आहे ऐं महसूसु थींदो आहे त असां जेको कमु कयूं पिया उहो सजायो थिए पियो, उन्हनि ताईं पहुचे पियो। ऐं इहा ॻाल्हि जेका हिन जुमिले खां अॻु में तव्हां कई, इहा ॾाढी मूंखे वणी त असां जेको कुझु कंदा था रहूं, ज़ाती तौर ते जेको कुझु सिखंदा रहूं था, पढ़ंदा रहूं था, इंसानु ॼमण खां वठी मरण ताईं सिखे थो अज़ीज़ जी। ऐं हुनजो जेको सिखण, हुनजो जेको पढ़णु आहे, उहो जेकॾहिं पंहिंजे मुंहं सां वेठो आहे, लिखे नथो, शेयर नथो करे, ॻाल्हाए नथो, त उहो पाण ताईं रहिजी थो वञे, महदूदु थी थो वञे। इन जे करे तव्हां ऐं असां सभई उहे दोस्त जेके लिखण सां, जेके पढ़ण सां, जेके ॻाल्हाइण सां, ब्रॉडकास्टिंग सां, सभिनी इन्हनि शोबनि सां जेके वाबस्ता आहिनि, उहे दोस्त जॾहिं अचनि था पंहिंजे पंहिंजे उन जॻह ते ऐं उहे शेयर कनि था पंहिंजूं ॻाल्हियूं, त उहे पाण जेको ज़िंदगीअ में सिखनि था, उहे ॼण उन समूरनि नाज़रीन ताईं, समूरनि सामियुनि ताईं ऐं समूरनि पढ़ंदड़नि ताईं उहा शइ पहुचे थी जेका हू पाण सिखनि था, यानी उहे शेयर कनि था। बिल्कुलु क़ासिम, असांखे बि इहो महसूसु थींदो आहे हिते पहुची। हीअ तजुर्बा आहिनि न, हीअ तजुर्बा जेतिरनि माण्हुनि सां, हर माण्हू जो पंहिंजो तजुर्बो थिए थो न, सही, त जेतिरो बि ॿियनि सां वंडिजे थो, विराइजे थो, त उन सां न रुॻो हिकिड़ो फलदायक हिकिड़ो असरु थिए थो, पर उन सां ईअं थिए थो त जेकॾहिं को माण्हू कंहिं सां कंहिं किताब ते ॻाल्हायो, कंहिं वाक़े ते ॻाल्हायो, कंहिं मौज़ू ते ॻाल्हायो, त हीअं थिए थो त ॿुधण वारनि माण्हुनि खे उन पढ़ण जी ज़रूरत न पवंदी, उन वाक़े जे बारे में वधीक मालूमात वठण जी ज़रूरत न पवंदी, ॼण हुननि जो वक़्तु बि बची पियो ऐं हुननि ताईं उहा मुकमल ॼाण पहुची वई। ऐं उन खां अलावा इहो बि थिए थो त हिकिड़ो मुशाहिदे जो अलॻि हिकिड़ो ज़ावियो आहे जी। मुशाहिदो जेको तव्हां कयो था, मुशाहिदो जेको मां कयां थो, हिकु ई वाक़े खे ॿ अखियूं ॾिसनि थियूं, ॿ ज़हन सोचनि था उन जी शइ ते, हुनजी अलॻि अलॻि आइडिया थिए थी। ऐं उहा अलॻि आइडिया जेकॾहिं तव्हां पंहिंजी आइडिया जॾहिं शेयर कयो था, मां जॾहिं उहा शइ ॿुधां थो, त मूं वटि तव्हांजो आइडिया पहुचे थो, त सोचण जो ऐं ॾिसण जो शयुनि खे इहो ज़ावियो बि बिल्कुलु इहो ई फ़ाइदो पवे थो हिननि ॻाल्हियुनि जो, त जॾहिं असां पंहिंजो नुक़्ते नज़र पेश कयूं था न, त उनजो मक़सदु बि इहो बणिजे थो त वरी ॿिए माण्हूअ खे उनजो नुक़्ते नज़र जोड़ण में या उनखे तरतीब ॾियण में हिकिड़ी सवलाई थिए थी जी। अॼु तव्हांजी सुञाणप जीअं आउं ॻाल्हि करे वियो, तव्हां ऐं असांजी टही साॻी, बिल्कुलु तमामु वॾो वक़्तु रेडियो पाकिस्तान ते गॾु कमु बि कयोसीं जी जी, ऐं हाणे बि गॾु ई आहियूं, बसि रुगो फ्रीक्वेंसी अलॻि अलॻि आहे। हा, मूं ज़िक्र कयो त ब्रॉडकास्टिंग जा माण्हू सभु हिक ॿिए सां गॾु आहिनि, रोज़ानो तक़रीबन पाण मिलूं पिया, कचहरियूं थियनि पियूं पंहिंजूं। ऐं अॼु त थियो त तव्हां असांजी जेका कचहरी रोज़ानो तक़रीबन थींदी आहे, मिलंदा जुलंदा रहंदा आहियूं, उहा अॼु कचहरी लाइव सामियुनि ताईं पहुचाइजे। ऐं उन में फॉर्मेलिटी इहा थींदी त असांजा जेके सामियुनि ॿुधनि पिया, के तव्हांखे रेडियो पाकिस्तान जी फ्रीक्वेंसी तां ॿुधंदा आहिनि, उहे तव्हांखे हाट FM 105 जी फ्रीक्वेंसी तां ॿुधनि पिया, त कुझु दोस्त नवां बि हूंदा ऐं कुझु दोस्त पुराणा बि हूंदा, कुझु सुञाणंदा हूंदा, कुझु न हूंदा, त इहा हिकिड़ी रिवायत बि आहे, फॉर्मेलिटी बि थींदी। त चऊं था त तव्हांजो तारुफ़ जेको आहे उहो मुख़्तसरनि जेकॾहिं तव्हां पंहिंजी कराईंदव त किथे तव्हां जा
ऐं उहो त मां ॼाणा थो तव्हांजो हिकिड़ो हवालो हिकिड़ी तमामु वॾी शख़्सियत सां बि आहे, सिंध जी तमामु वॾी शख़्सियत जंहिंसां हवालो आहे तव्हांजो, ऐं उहो हवालो तव्हां उन जी औलाद आहियो, त मां सम्झां थो ॾाढो बहितरु थींदो तव्हां जेकॾहिं समराइज़ करे असांखे ॿुधाईंदो त कहिड़े शहर में, किथे, कहिड़े ॻोठ में कीअं तव्हांजी तालीम थी। क़स्म पहिरियों इहो ज़िक्र कयां त जेके असांजा ॿुधण वारा आहिनि मुंहिंजे ख़्याल में उहो फ्रीक्वेंसी खे कोन था ॾिसनि, उहो रेडियो लिसनिंग कनि था, तंहिंजे करे उहे सभिनी खे ॿुधंदा रहनि था। ऐं इहा ई हिकिड़ी असां सभिनी जे लाइ गॾु हुजण वारी जेका आहे इहा ॾाढी सुठी ॻाल्हि थिए थी। समीन मां 1968 साल में अरड़हीं नवंबर बगी जेको मोहनजोदड़ो जे उलह में 1.5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते क़ाइमु आहे, मां उते ॼाउसि। बजाड़ा ॻोठ बगी बिंडी जेको बगी बिंडी गॾु करे कोठियो वेंदो आहे, पर आहिनि इहे ॿई अलॻि अलॻि ॻोठ, ऐं इहे हिक ॿिए जे भरिसां बसि 1 किलोमीटर जो फ़र्क़ु आहे। बिंडी थोरो असां खां अॻु भरो मोहनजोदड़े जे हिसाब सां जेको मूं ॿुधायो लोकेशन, त पहिरियां बगी अचे थो दादू केनाल जे पुल ते, ऐं उन खां किलोमीटर अॻियां उलह तरफ़, ओलह ऐं ॾखिण तरफ़ बिंडीअ जो ॻोठ आहे, पर सॾिबो बगी बिंडी आहे। मां उन बगी ॻोठ में ॼायुसि, ऐं उन खां पोइ मूं प्राइमरी तालीम उते ई 1969 ॿुधाई तव्हां। 1968 जी 18 नवंबर 1968। ऐं छा बसि आहे तव्हांखे, तव्हां 1968 ॿुधायो था, हिकिड़ो साल वधायो था पंहिंजी उमिरि में। बिल्कुलु हक़ीक़त आहे, छाकाणि त इहा इन में को मां उहो औरतुनि वारो जेको आहे न त उहो लिकाईंदियूं आहिनि, तंहिंजे करे मां अवल साल ॿुधायो ऐं पोइ तारीख़ थो ॿुधायां। अॼुकल्ह त घणे क़दुरु ईअं थिए थो, मुंहिंजो हिकिड़ो अदीर तजुर्बो रहियो आहे त सोशल मीडिया ते तमामु घणा दोस्त जेके आहिनि पंहिंजी नंढड़ी उमिरि करे लिखंदा आहिनि उते। हा, इहो मर्दनि में बि क्रेज़ आहे अहिड़े क़िस्म जो, त उहो या वरी रंग करे केस करे तस्वीरूं रखंदा आहिनि, पोइ उन ते लिखंदा आहिनि 30 साल या 35 साल। चहिरो उनजो ॿुधाईंदो आहे त 50 सालनि खां वधीक जो आहे। सही जी। उन खां पोइ मूं अंग्रेजी तालीम गवर्नमेंट हाई स्कूल ॾोकरीअ में हासिलु कई, मैट्रिक उतां कई, ऐं वरी कॉलेज बि मुंहिंजो उते ई रहियो, ॾोकरी साइंस तॾहिं हैदर बख्श जतोई डिग्री कॉलेज सॼे जो पियो, शहर जे ॿाहिरि हिसे में जेको कॉलेज आहे ॾोकरी, उते ई मूं इंटर कई, ऐं इंटर खां पोइ वारी तालीम जेका आहे BA ऐं मास्टर्स सिंधी अदब में उहे मूं प्राइवेट कयूं, ऐं हिन वक़्तु मां MPhil करे रहियो आहियां शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर मां। तमामु सुठो, तमामु सुठो। तव्हांजो शोबो जेको आहे उते MPhil में सिंधी शोबो आहे मुंहिंजो, ऐं फ़िलहालु जेके आहिनि असांजी शुरूआत आहे ऐं क्लासिस हली रहिया आहिनि असांजा। उन खां पोइ जेको आहे असांजो फील्ड जेका थींदी रिसर्च वारी, उहा पोइ तइ थींदी, त उनजे इंतज़ार में आहियूं ऐं उनजे वेझो पहुचण वारा आहियूं। सही, जल्दी मिलंदो, ऐं उन ते असां पंहिंजो जेको तहक़ीक़ी कमु आहे शुरू कंदासीं इंशाअल्लाह। तव्हांखे सर्विस बि कहिड़े खाते में आहे, कहिड़े इदारे में, कहिड़े साल में मिली? काज़िम मूंखे 1990 5 नवंबर ते इत्तिफ़ाक़ सां मुंहिंजी पैदाइश जो महीनो नवंबर आहे, ऐं मुंहिंजी नौकिरीअ जी पैदाइश यानी उहा जेका मूंखे मिली उहा नवंबर में आहे। 5 नवंबर ते 1990 ईस्वीअ में मां तालीम खाते में एज़ अ JST जूनियर स्कूल टीचर शामिलु थियुसि, ऐं हिन वक़्तु मां HST आहियां। भरिसां ई असांजे लाड़काणे जे स्कूल रहीम बुघियो, उन स्कूल में मां पंहिंजो ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहियो आहियां। 1990 में तव्हां आया हो? जी 1990 में। तव्हांखे 25 साल गुज़री चुका? मूंखे 25 साल थी विया, हाणे 26 में हलो पिया। जी 25 साल गुज़री विया, 26 में हलो पिया, ऐं माशाल्लाह सिहत बि बहितरु, ऐं हर शइ मूंखां वधीक नौजवान पिया लॻो। महिरबानी अमा जी। हक़ीक़त इहा आहे त पढ़ण खे जेका आहे या ॿई पढ़णु ऐं पढ़ाइणु, जॾहिं असां पढ़ूं था तंहिं वक़्तु जेको आहे पोइ इहो पढ़ण वारो उनसर जेको आहे असांजो उहो जारी नथो रहे, त पोइ असां सुठो, मूंखे इहो ख़ुशी आहे त मां सुठो शागिर्द आहियां। उन जे करे मूंखे शागिर्द चवंदा आहिनि त तव्हां ठीकु उस्तादु आहियो। सुठो मां इस्तेमालु नथो कयां लफ़्ज़, पर हू मूंखां मुतमिन हूंदा आहिनि, ऐं मुंहिंजा कलीग्स जेके आहिनि, मुंहिंजा हेड्स जेके आहिनि, उहे मूंखां मुतमिन रहिया आहिनि त तव्हां जेको कमु कयो था उहो बहितरु आहे, ठीकु आहे। उन जे करे ई ज़हनी तौर ते बि मां कोशिशि कंदो आहियां त जॾहिं मुंहिंजा फ़र्ज़ बहितरु नमूने पूरा थियनि था त मुंहिंजो कम खां मुंहिंजा साथी, मुंहिंजा जेके मुतासिर आहिनि मूंखां माण्हू, उहे मुतमिन रहनि था
त ज़ाहिर आहे त उन जो फिज़िकली बि असरु थिए थो ऐं मेंटली बि असरु थिए थो। बिल्कुलु थिए थो। माण्हू जी दिलि ख़ुशि थिए थी त ज़ाहिर आहे त जिस्म बि ख़ुशि रहे। बिल्कुलु ज़हन ताज़ो रहे थो ऐं माण्हू ॾिसण में बि जॾहिं माण्हू बेआराम हूंदो आहे, जॾहिं माण्हू मुतमइन न हूंदो आहे जी, तॾहिं उहो ज़ाहिरी पोस्चर हूंदो आहे उहो ई ॾेखारींदो आहे त हीउ ख़ुशि आहे या न आहे। बिल्कुलु अहिड़ी तरह तव्हां जेकॾहिं कंहिं फील्ड में कमु था कयो ऐं उतां तव्हांखे सुठी मोट मिले थी, पाण बि मुतमइन आहियो पंहिंजे कम मां, त ज़ाहिर आहे उनजो माण्हू जी सिहत ते बि असरु पवे थो, तमामु घणो असरु पवे थो। हाणे ॾिसो न, इहे ॻाल्हियूं जेके आहिनि इन ॻाल्हि मां इहा शइ ज़ाहिर थी थिए त तव्हां महिनत कयो था त तव्हांखे उनजो सिलो कंहिं न कंहिं हवाले सां मिले थो, ज़रूरु मिले थो, ऐं उनजो तव्हांखे थोरो बि फीडबैक मिले थो न त तव्हांखे उहो ख़ुशि रखे थो। इन जो मतिलबु इहो आहे त कमु करण में वधीक न सिर्फ़ु इज़त आहे बल्कि सिहत बि आहे। बिल्कुलु। ऐं हीअं थिए थो न त इन्हनि ॻाल्हि खे थोरो माण्हू रुख खे वठंदा आहिनि त जॾहिं बि असां वटि को विज़िट थिए थो, को ऑफिसर माण्हू अचे थो या कंहिं हवाले सां को असांजा सुपीरियर्स अचनि था त अक्सर माण्हू ख़ौफ़ जो शिकार थी वेंदा आहिनि त भई असांजो हीउ ऑफिसर अचे पियो या मौजूदु आहे, उहो छो थो विज़िट करे सघे थो, त उहो ख़ौफ़ जो शिकार हूंदा आहिनि ऐं पोइ उनजो ॾिसणु जहिड़ो हूंदो आहे चहिरो। पर अहिड़े क़िस्म जी त मूंखे वरी ख़ुशी महसूसु थींदी आहे त जॾहिं असांजो विज़िटर अचण वारो हूंदो आहे या असांखे एडुकेशन मिली वेंदी आहे त कोई ऑफिसर लथल आहे तव्हांजे वेझर में तर में ऐं कंहिं बि वक़्तु उहो अची सघे थो, त मूंखे ख़ुशी थींदी आहे त भई जेको असां कुझु कमु कयूं था, को क़दुरदान अचे पियो ऐं उहो असांखे घटि में घटि असांखे ॿियो न त पॉलिश कंदो, जेके असांजूं ख़ामियूं आहिनि, जेके असांजूं कोताहियूं आहिनि, उहे दूरि थियण जो। इन ई विच में हिकिड़े तव्हांजे क़दुरदान जो नालो मां वठां, लाड़काणे में ॾाढो सुठो ऑफिसर बि आहे ऐं तव्हांजो असांजो हिकिड़ो गॾियल दोस्त बि आहे, अदबी लॾे जो माण्हू बि आहे, अकबर लिगारी साहिबु। जी, अकबर लिगारी साहिबु मां सम्झंदो आहियां त माण्हू चवंदा आहिनि त तालीम खाते जे पोयां उन माण्हूअ जेका आहे उहा एतिरी वाच जेका रखी आहे त तालीम खाते जे कढ माना सवली सिंधीअ में सवलनि लफ़्ज़नि में जेकॾहिं चइजे, आम माण्हूअ जे लफ़्ज़नि में तालीम खाते मां बाहि ॿारी आहे, पर बाहि न ॿारी आहे, पर हुन जेका इहा वाच रखी आहे उन मां इहो आहे त हुन उहे हीरा तलाश करणु शुरू कया आहिनि ऐं उन्हनि खे क़दुरु ॾियणु शुरू कयो आहे जेके माण्हू कमु कनि था। सही था चओ। ऐं मुंहिंजे स्कूल में हुन विज़िट कई आहे त हुन करे मां इहो चवां त हुनजो जेको रवैयो आहे इन हवाले सां, सही, उहो कमिश्नर वारो कोन्हे को रवैयो, उहो ऑफिसर वारो कोन्हे को रवैयो, पर उहो हिकिड़े हमदर्द वारो ऐं हिकिड़े साथी वारो रवैयो आहे। सही। त हुन जॾहिं बि जिते बि विज़िट कई आहे त उते बजाए दाबो ॾियण जे, जेके असां आम लफ़्ज़नि में चवंदा आहियूं, दाबो ॾियण बजाए हुन उते हिमत अफ़ज़ाई कई आहे, उते हुन दाद ॾिनो आहे, उते उन्हनि माण्हुनि खे अॻिते वधण जे लाइ इहो तव्हां असांजा इहे जेके लफ़्ज़ आहिनि उहे सिर्फ़ु हितां आलियर थियनि था असां वटि इन हवाले सां न आहिनि त को असां इहो अकबर लिगारी जी ख़ुशामद में चऊं पिया, दोस्त हुजण जे हिन में चऊं था। वाकई हुन जेको कमु कयो आहे, सवेर बि हिकिड़ो कलाक अॻु में कंहिं दोस्त सां मुंहिंजी फ़ोन ते ॻाल्हि ॿोल पई थी त इन ई हवाले सां हुन ॻाल्हि पई कई त इहो जेको कुझु थिए पियो लाड़काणे जे अंदरि ऐं हुन जेको क़दमु खयो आहे उहो ॾाढो सुठो क़दमु आहे ऐं हिन सां तमामु सुठो थिए पियो, त हुनखे इहा ई ॻाल्हि जेका आहे तमामु मुतारिफ़ हो इन इहा ॻाल्हि जो एतिराफ़ कयो पए त कॾहिं बि किथे बि का इन क़िस्म जी शिकायत न थी आहे, कंहिं उस्ताद शिकायत कई हुजे त किथे वञी कंहिंसां को हुन खौरो ॻाल्हायो हुजे या कंहिंजे मथां को दहमान कयो हुजे या कॾहिं कंहिं उस्ताद शिकायत कई हुजे त अकबर लिगारी हिन क़िस्म जी ॻाल्हि पहुची। असां ॾिसो न, असांजो हिकिड़ो ज़हन में हिकिड़ो पासो जेको हूंदो आहे इहो बि हूंदो आहे त असां तव्हां कंहिंखे सुठी दावत खारायो, नफ़्सा ॾिसो न असांजी, त कंहिंखे बि सुठी दावत खारायो, उनखे ढब ते मानी खारायो, ॿिए ॾींहं ते उहो कुझु न कुझु अहिड़ी ॻाल्हि कंदो जेका दिलि आज़ारींदी, त उहो चवंदो त मानी सुठी कान हुई या चवंदो त बुख हुआसीं कुझु बि न मिलियो। सही। ऐं कॾहिं कॾहिं के माण्हू बुख बि मरंदा आहिनि पर उहे चवंदा आहिनि त ॾाढी सुठी मानी हुई। सही। त इन हवाले सां असां मुतमिन कोन था थियूं, तंहिंजे करे कुझु माण्हू इहो चई सघनि था त हू कमिश्नर आहे ऐं ऑफिसर आहे ऐं उहो कीअं सुठो थी सघे थो, पर इन जो नतीजो ई निकितो आहे डेफिनेटली उन्हनि माण्हुनि जे लाइ त सुठो कोन हूंदो, उहे सम्झंदा बि कोन हूंदा जेके। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हुन मां इहो चवण लाइ एतिराफ़ कयां थो त जेके असां वटि घोस्ट उस्ताद सजनि पिया, घोस्ट मां मतिलबु आहे असांजो जिन जेके उस्ताद स्कूलनि में ज़ाहिर थिया गुम हुया, उहे स्कूलनि में पहुची विया आहिनि ऐं उहे पंहिंजा क्लासिस वठनि पिया, यानी जिन जेके आहिनि उहे ज़ाहिर थी विया, जिन ज़ाहिर थी विया, इंसान बणिजी विया। इहो अकबर लिगारी जूं कोशिशूं आहिनि जो उन्हनि जिननि खे ॿाहिरि कढियो आहे। बिल्कुलु। भलीकार अवां सभिनी समातुनि खे हार्ट 105 लाड़काणो
हाट 105 लाड़काणो जे लाइव स्टूडियो में इंडस्ट्री प्रोग्राम में कासिम केर सां गॾु ऐं मूंसां गॾु आहे अॼु घणनि की शख़्सियत अज़ीज़ मंगी साहब ऐं अज़ीज़ मंगी साहब सां ॻाल्हि ॿोल जेका आहे पंहिंजी जारी आहे। अज़ीज़ मंगी पंहिंजो ये तारुफ़ जे अंदरि हिकिड़ो ज़िक्र जेको आहे हिकिड़ी शख़्सियत जो नालो बि निकितो ऐं तमामु वॾी शख़्सियत ऐं काश हिन दुनिया में जेकॾहिं मौजूदु हुजे हा हिन वक़्तु उन ई शख़्स सां बि पाण ॻाल्हियूं कयूं हा। ऐं अज़ीज़ ॻाल्हि खे जेको आहे जारी रखंदासीं ऐं तव्हांजे तारुफ़ खां ॻाल्हि हली वई तव्हांजे प्रोफेशन ॾांहुं तव्हांजो जेको प्रोफेशन आहे उस्ताद जो एज़ अ उस्ताद तव्हां कयो हुन पासे ॾांहुं हलिया वियासीं। जी कासिम इन तारुफ़ जे ई हवाले सां थोरो इज़ाफ़ो मां करणु चाहींदुसि जेको मां हवालो ॾियो पिया मुंहिंजे वालिद साहिब जे हवाले सां। जी त मां उस्ताद आहियां ऐं मज़े जी ॻाल्हि आहे त मुंहिंजो वालिद साहिबु शुरू में उस्ताद हुयो जॾहिं मज़े जी ॻाल्हि हिदायत मंगी नालो शुरू में वाकई पहिरियों उस्ताद हुयो। जी 10-12 साल हुन मास्तरी कई आहे उस्ताद हुयो ऐं मां मास्तर बि चवंदो आहियां छाकाणि त मास्तर चइबो ई ॿार पढ़ाइण वारे खे आहे। सही मास्टर अंग्रेजी जे मां वरितल आहे मास्टर अंग्रेजी जो लफ़्ज़ आहे मास्टर ऐं असांखे जॾहिं मास्टर माण्हू सॾींदा आहिनि न त उन जो मक़सदु इहो हूंदो आहे त ॿार पढ़ाइण वारो। सही छो त उस्ताद त वरी पोइ ड्राइवरनि खे बि सॾींदा आहिनि राज़नि खे बि सॾींदा आहिनि रखड़नि खे बि सॾींदा आहिनि। सही तंहिं करे उहो बि ठीकु आहे सुठो लफ़्ज़ आहे उन सां उस्ताद जो मक़सदु बि आहे पर मास्तर मां टिपिकल हिकिड़ी जेका तुज़ माना मिले थी त जेको ॿार पढ़ाए। सही त इन करे मुंहिंजो वालिद साहिबु पहिरियों मास्तर हुयो उन खां पोइ हुन जेका आहे अख़बारात जॉइन कई सिराज मेमण उनजो एडिटर थियो उहो कराची शिफ्ट थी हैदराबाद खां त उते उनजी जेका जॉब हुई सब एडिटर कम ट्रांसलेटर छो त अंग्रेज़ी बि उनजी ॾाढी सुठी हूंदी हुई ऐं इन ई हवाले सां हिकिड़ो ॿियो नालो बि खजंदो अनवर पीरज़ादे साहिब जो। सही जेको बि उते तरई दड़े जे भरिसां ई ॻोठ बलड़ेजी जो हुयो ऐं वालिद साहिबु मुंहिंजो हिदायत मंगी बि बलड़ेजी जी पैदावार आहे उते ई ॼाओ ऐं उन खां पोइ हिकिड़ी संगत हिकिड़ी टही हिकिड़ी लेवल बिल्कुलु ऐं हिननि माण्हुनि उते ॻूठ बिल्कुलु हिकिड़ो रिमोट ऐं चिमनियुनि ते मां नंढिड़ो आहियां त मां पंहिंजे वालिद साहिब खे ॾिसंदो हुउसि त उहो चिमनी ॿारियूं उन ते वेठो स्टडी कंदो वेठो मुतालियो कंदो हो ऐं अहिड़ी तरह साॻी तरह सां अनवर वारनि बि ऐं उन जी सॼी टही इहे चिमनियुनि ते पढ़ी ऐं पंहिंजो नालो न रुगो पंहिंजो नालो पैदा करणु मां मुंहिंजो इहो मक़सदु न आहे त हुननि पंहिंजे नाले जे लाइ हुननि पंहिंजे क़ौम पंहिंजे धरतीअ पंहिंजे वतन जी ख़िदमत जूं जेके इज्तिमायत जे लाइ जेको हुननि कमु कोशिशूं जेके वरितियूं न उन मां हुननि खे नालो मिलियो। हा जी त हुननि माण्हुनि इहे वॾियूं महिनतूं कयूं। मुंहिंजो वालिद साहिबु पहिरियों उस्ताद हुयो उन खां पोइ हिलाल पाकिस्तान जॉइन कई ऐं उते हुन पोइ सहाफ़त कई तंहिंजे करे हुनजो नालो जेको आहे उहो सहाफ़त बि तमामु वॾे पैमाने ते मशहूरु थियो ऐं अॻिते वधियो ऐं जेके सहाफ़ी जेके ट्रेंड सेट कंदा आहिनि जेके सहाफ़ी नुमाया ख़िदमतूं ॾींदा आहिनि ट्रेंड सेटर जंहिंखे सॾींदा आहिनि ट्रेंड सेटर जेके सॾींदा आहिनि जेके नवां जेके आहिनि से पासा मुतारिफ़ कराइनि था। बिल्कुलु ऐं उन जे करे अॼुकल्ह सहाफ़त तमामु आसान बि बणिजी वई आहे जेतोणीकि दावा कनि था कुझु दोस्त त ॾुखी आहे। ॾुखी उन्हनि जे लाइ आहे जेके जूण मटाए था अचनि जेके हुन असां चवंदा आहियूं त रंग वे खां अचनि था ग़लति रस्ते सां अचनि था उन्हनि जे लाइ ॾुखी थी सघे थी पर जेके सहाफ़ी आहिनि ऐं सहाफ़त करणु अचनि था उन्हनि जे लाइ आसान आहे। जेके जुगाड़ करणु अचनि था उन्हनि जे लाइ ॾुखी आहे। बिल्कुलु उन्हनि जो कमु ॾुखियो आहे छाकाणि त उन्हनि जे ज़हन में उन कम खे उकलाइण कम खे ईमानदारी सां तय करण या मुकमिल करण जो मक़सदु न हूंदो आहे। उन्हनि वटि मक़सदु हूंदो आहे त असां कुझु पैदा कयूं। हा बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे उन्हनि जो मक़सदु उन कम सां न हूंदो आहे। जी उन्हनि जो मक़सदु कुझु ॿिया मक़सदु हूंदा आहिनि। हिकिड़ो त हूंदो आहे त रुतबो हासिलु कयूं ॿियो पैसो रोकड़ हासिलु कयूं ऐं गाॾियूं हुजनि सुठियूं ड्रेसूं हुजनि ऐं असां ॿियनि माण्हुनि ते रोब कयूं ऐं ॿियो सां गॾु हुजनि शॉर्टकट करण जे लाइ ऐं ॼण माण्हुनि खे ख़ौफ़ज़दा करणु बाबा मां साफ़ ई आहियां। सही हाणे जेको आहे मूंखां 10 फुट परे बीजांइ। सही था चओ। साफ़ ई जेको आहे उहो त उन खां परे बीजे सहाफ़ी उहो आहे जेके अवाम जा मसइला पंहिंजे कलम जे ज़रिए अफ़ जे ज़रिए ऐं पंहिंजे रिसालनि जे ज़रिए अवाम जा जेके उहे जाइज़ जेके मसइला आहिनि जेके जूं ॻाल्हियूं जाइज़ उन सां प्रॉब्लम्स थियनि था उहे
ऐवाननि ताईं पहुचाए थो, उहे हुक्मराननि ताईं पहुचाए थो, उहे इंतिज़ामिया ताईं पहुचाए थो त जीअं उन्हनि खे हल करण जे लाइ को क़दम खजे, को बहितर उन जा हिकिड़ा नतीजा वठी सघजनि, इन जे लाइ थिए थो। सहाफ़ी हिकिड़ो असांजे जीअं इनखे चोथों थंब सॾियो वञे थो सहाफ़त खे ऐं कंहिं बि रियासत जे जो सही था चओ, ऐं उहो उनजो एतिरो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे, एतिरी हिकिड़ी ज़िमेवारी आहे त उन जे लाइ खपे बि ज़िमेवारी थी। ऐं माशाअल्लाह इन सिलसिले में जेके बि उन दौर जा सहाफ़ी दोस्त आहिनि या जेके मौजूदा दौर में जेके सहाफ़ी दोस्त आहिनि उन्हनि खे इहा भले बि ख़बर आहे, उहे भले बि सुञाणनि था त हू कहिड़े हवाले सां रखंदो हुयो। कामरेड हिदायत मंगी जेको आहे तव्हांजी ख़ुशनसीबी आहे, तव्हांजो वालिद हुयो, इहो इतफ़ाक़ जेको आहे तव्हांजी ज़िंदगीअ में तव्हांजे लाइ सेहतमंद आहे, तमामु घणो सेहतमंद आहे, छो त तव्हां उनखे ॾिठो, उन तव्हांखे सेखारियो ऐं उनखां अलावा तव्हां हू जेकॾहिं उन तव्हांखे ज़रूरु पंहिंजी लाइब्रेरी बि ॾेई वियो हूंदो, उन मां बि तव्हां तमामु घणो जेको आहे सो हासिलु कयो हूंदो। बिल्कुलु प्राइमरीअ खां वठी मूंखे खोड़ शयूं तव्हां रहियूं जेके आहिनि, ॿारनि जा बि खां शुरूआत कईसि ऐं ॿारनि जी किताबनि खां पोइ जेके ॿिया किताब आहिनि अदब में, कहाणियूं, नाविल, मज़मून, मकाला, जेको कुझु आहे शाइरी, इहे सभई किताब हुन शेख हयाज़ खे, उस्ताद बुखारीअ खां वठी, इब्राहिम जोए साहब खां वठी वेंदे मंज़ूर कोहिर साहब ताईं, इहे सभई जेके आहिनि या ॿी जेका टही आहे उन जा किताब हुन पढ़ण में मदद कई ऐं पर हुन ॿोली जे हवाले सां त ॿोलीअ जो दुरुस्त इस्तेमालु ऐं उचार ॿोलीअ जा ऐं उनखां अलावा तालीम ते तवजो ॾियणु पंहिंजे फ़र्ज़ अदा करण जे लाइ वधीक कोशिशूं वठणु ऐं जेके ज़िमेवारियूं आहिनि उहे निभाइण जे लाइ हुन तमामु घणी हिमत अफ़ज़ाई कई ऐं तमामु घणी मदद कई। अज़ीज़ मंगी साहब मूंसां गॾु आहे ऐं अज़ीज़ मंगीअ सां ॻाल्हि ॿोल हले पई। अज़ीज़ मंगी जो हिकिड़ो हवालो जिते ॻाल्हि ॿोल कई से पई त कामरेड हिदायत मंगी जेको तमामु वॾो राइटर, तमामु वॾो साहब ऐं तमामु वॾो ब्रॉडकास्टर बि चवंदासीं, और छो त ब्रॉडकास्टिंग में बि अज़ीज़ उन जो हेॾो वॾो कंट्रीब्यूशन आहे, न रुगो रेडियो पाकिस्तान लाड़काने ते पर रेडियो पाकिस्तान ते बि हैदराबाद ऐं खैरपुर रेडियो ते जेके बि सिंध जूं स्टेशन्स मौजूदु हुयूं उन्हनि सभिनी ते हुन कमु कयो, छाकाणि त हू कराची में बि नौकिरी कई, हुन हैदराबाद में बि हुन नौकिरी कई ऐं सखर में बि नौकिरी कई। उन सखर में हुजण करे उन खैरपुर रेडियो ते बि काफ़ी प्रोग्राम कया, फीचर हुते उन पंहिंजा तबसरा वग़ैरह या स्क्रिप्ट पेश कयूं। इन हवाले सां उहो ब्रॉडकास्टिंग जो बि तमामु बहितरीनु हो ऐं ॾाढो ज़बरदस्त आवाज़ रखंदड़ माण्हू। जॾहिं ॻाल्हाईंदो हो त हुनजो ॻाल्हाइण ई जेको आहे उहो ॿुधण जहिड़ो हूंदो हो, हुनजो आवाज़, हुनजो अंदाज़ ई ॿुधण जहिड़ो हूंदो हो ऐं हुनजी ॻाल्हि करण जो, ॻाल्हि रखण जो जेको अंदाज़ हूंदो हो अज़ीज़ तमामु मुतासिर कुन हूंदो हो, तमामु मुतासिर कुन। बिल्कुलु, ऐं ईअं जीअं अवां चयो त मुतासिर कंदड़ त माण्हू आवाज़ ॿुधी रेडियो ते ई ऐं मुतवजा थींदा हुया त यार हीअ कीअं पियो ॻाल्हाए, हिनखे ॿुधूं छा थो चए। हा, कुझु आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके पाण ॾे ज़ोरीअ मुतवजा कंदा आहिनि ऐं कामरेड जो आवाज़ कुझु इन हुयो ऐं न सिर्फ़ु आवाज़ हुयो पर इंतिहाई वॾो ज़हन। उन माण्हूअ खे असां मुख़्तलिफ़ मौक़नि ते ॻाल्हाईंदासीं, जेकॾहिं दुनिया जा इनकलाब आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदे ॿुधोसीं। तव्हांखे मां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियां हिननि ॻाल्हियुनि ते, पर मुंहिंजे अंदर में बि इलाही ॻाल्हियूं आहिनि, छो त कामरेड सां मुंहिंजी बि वेझड़ाई रही। असांजो बि वॾो हो, असांजो बि उस्तादु हुयो, ईअं सम्झो त जेकॾहिं मिठाईअ ते ॻाल्हाईंदो हो त ॾाढो ख़ूबसूरत ॻाल्हाईंदो हो, ऐं जेकॾहिं इनकलाबनि ते ॻाल्हाईंदो हो त ॾाढो ख़ूबसूरत ॻाल्हाईंदो हो, दुनिया जी कंहिं वॾनि किताबनि ते, वॾनि शख़्सियतुनि ते ॻाल्हाईंदो हो त तमामु वॾो ॻाल्हाईंदो हो। जेकॾहिं कंहिं उनवान ते उहो अदबी हुजे, सियासी हुजे या ॿियो को बि उनवान हुजे, उन ते जेकॾहिं लेक्चर कंदो हो त ॾाढो ख़ूबसूरत ॻाल्हाईंदो हो। हिकिड़ी हुनजी आवाज़ त पंहिंजी जाइ ते, पर हुनजे जेको ज़हन में हिकिड़ी ख़ुदि हिकिड़ी ॼण तरतीब जुड़ियल हूंदी हुई। जंहिं मौज़ूअ ते ॻाल्हाईंदो हो, जंहिं शइ ते ॻाल्हाईंदो हो, उन ते उनजे तारुफ़ खां वठी उनजे कंक्लूजन जेके चऊं या इख़्तिताम ताईं एॾो हिकिड़ो तरतीब सां ॻाल्हि पेश कंदो हो जो महसूस ई न थींदो हो त उहो ॻाल्हाए उनजे अंदर में हिकिड़ी स्क्रिप्ट जुड़ियल हूंदी हुई, हिकिड़ी लिखत मौजूदु हूंदी, उहा पढ़ंदो वेंदो हो। ॼण अदबी गॾिजाणनि में असां त नंढा हुआसीं, नवां जॾहिं आयासीं तॾहिं कामरेड जॾहिं हुयो, कामरेड हिदायत मंगी, त कामरेड हिदायत मंगीअ जो ॻाल्हाइण असां जॾहिं ॿुधंदा हुआसीं त असां ख़ामोशी सां वेही ऐं सिखंदा हुआसीं। जॾहिं उथंदा हुआसीं त
त महसूसु थींदो हो त का बाक़ाइदे ॿुधी आयासीं। ईअं महसूसु थींदो हो त असां जेके किताबु पढ़ूं था त उहो सॼो हिकिड़ो किताबु ऐं हेॾां कामरेड जी जेका हिकिड़ी 15 मिंटनि जी टाक आहे उहा असांखे उन किताब जेतिरो सेखारे थी। बिल्कुलु उनजी जेका कोशिशि हूंदी ख़ासि तौर ते नई जनरेशन सां नए नसुल सां त उनखे उहो ओपरे दोस्ताणो हा वरी जेका जनरेशन गैप आहे उहा कॾहिं महसूसु ई थियणु ॾिनी। बिल्कुलु उहो महसूसु कंदा त असांजो हीउ दोस्त असांजो हमउम्र दोस्त आहे। सही कॾहिं बि उनखे उहो बुज़ुर्ग कुराड़ो या पाण खां परे वारो या को साबिक़ु आहे न सम्झंदा हुआ। उनजे करे उन्हनि खे हिमत ॾियारींदो हो ऐं उन्हनि सां उन्हनि जे जेके रांदि कंदे था इल्मु पिराई वारो मामलो हूंदो आहे न सही त ईअं उन्हनि सां कचेरी में मालूमात शेयर करे वठंदो हो, उन्हनि खे ॼाण वठंदो हो ऐं उन्हनि मां हासिलु करे वठंदो हो। सही था चओ। कामरेड जो ज़िक्र कयोसीं सभिनि कामरेड हिदायत मंगी ऐं हिदायत मंगी सिंध जो तमामु वॾो नालो हो, जर्नलिस्ट हो, अदीब हो, शाइर हुयो ऐं उनखां अलावा ब्रॉडकास्टर हुयो, तमामु वॾो नालो। उन ये जो ज़िक्र जेको आहे अज़ीज़ मंगी जे नाले सां इन जे करे अचे थो त अज़ीज़ मंगी जो वालिद साहिबु हुयो ऐं तफ़सीली ज़िक्र करे आयासीं अज़ीज़ मंगी जे शुरात जो नंढपण जो ऐं उनजी ज़िंदगी जे मुतालिक़ उनजो जेको सफ़र रहियो शुरात खां वठी उन जे मुतालिक़ पुछा कईसीं अज़ीज़ खां ऐं अज़ीज़ खां ज़रूरी हो त कामरेड जो ज़िक्र बि ज़रूरु कजे छो त अज़ीज़ जी जॾहिं सुञाणप थिए थी त सभ खां पहिरीं उहो नालो अचे थो। इन जे करे कामरेड जो बि ज़िक्र ज़रूरी सम्झोसीं ऐं ईअं ई ॻाल्हियुनि में हिकिड़ो कलाकु गुज़री वियो ऐं हाणे हलंदासीं पाण हिकिड़ो नंढड़ो ट्रैक आहे उहो ट्रैक ॿुधंदासीं जेसिताईं ख़बरुनि जो वक़्तु थियो। गॾु रहो असां सां। यार सुन ल जासूर अदोम्या, यार सुन ल जासूर अदोम्या, सरक्यों मोखे सब सताए। यार सुन ल जासूर अदोम्या, अव्हां संगत हॉट FM रेडियो नेटवर्क ते हॉट FM 105 लाड़कानो सभिनी ॿीहर भलीकार सभिनी समातनि खे हॉट FM 105 लाड़कानो जे लाइव स्टूडियो मां इंडस्ट्री प्रोग्राम में अवां सां गॾु आहे कासिम खेहर। अॼु साहिबु तव्हां सां ॻाल्हियूं जेके आहिनि उहे तमामु घणियूं थियूं जेके तव्हांजे नंढपण जे हवाले सां थियूं ऐं तव्हांजो जो हवालो शख़्सियत सां उन जे हवाले सां थियूं। हाणे पाण हलंदासीं उन पासे ॾांहुं जिते अज़ीज़ पाण बज़ाते ख़ुदि उनजी जेका सुञाणप आहे हिकिड़े शाइर तौरु सुञाणप आहे। सभ खां पहिरीं मुंहिंजे ख़्याल में अज़ीज़ शाइर आहे। हा बिल्कुलु सभ खां पहिरीं अज़ीज़ मंगी जी सुञाणप जेका आहे उहा शाइर वारी आहे ऐं शाइर सां गॾु पोइ नसर निगार बि आहे। उन नसर निगारीअ में हुन मज़मून बि लिखियो आहे, उन कहाणी बि लिखी आहे ऐं स्क्रिप्ट बि लिखिया आहिनि, ॾाढा ख़ूबसूरत लिखिया आहिनि, ख़ाका बि लिखिया आहिनि ऐं तमामु घणियूं शयूं आहिनि जेके अवां लिखियूं। शाइर जे हवाले सां जेकॾहिं शुरूआति कयूं त शाइर बणजण जो तव्हांजो ख़्यालु जेको आहे उहो कीअं आयो ऐं कीअं शाइर बणियो, मतिलबु तव्हां
क़स्म असां वटि सिंधी अदबी संगत जी शाख़ खुली मुंहिंजे ॻोठ में 1984 ईस्वीअ में। अच्छा। उन वक़्तु मां 8हीं दर्जे में पढ़ंदो हुउसि, 8हीं जमात में पढ़ंदो हुउसि। पोइ उते उन्हनि दोस्त खे हमअसर हुया जेके असांजा वॾड़ा हुया, हाकिम मंगी हुयो, अनवर टिंगलाई हुयो ऐं ॿिया काफ़ी दोस्त हुया। उन्हनि खे ॿुधंदा हुआसीं ऐं उन्हनि जो तनक़ीदूं थियूंसीं त हिकिड़ो अजीब तजसुस पैदा थियो त ही छा पिया ॻाल्हाइनि ऐं छा थिए था ॻाल्हाइनि। पोइ जॾहिं उन में मुसलसल शिरकत रही त पोइ हिकिड़ो अज़ ख़ुदि हिकिड़ो पंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु पैदा थियो त असां इन्हनि वांगुरु छो नथा कयूं। असांखे ईअं बि करणु खपे, छाकाणि त हू का शइ पेश करे, का लिखणी, को गज़ल, को गीत, का वाई, को बेत या का कहाणी, को मज़मून पेश करे वरी उन ते ॿिया दोस्त ॻाल्हाईंदा हुआ जेको उनजो पैटर्न आहे अदबी संगत जे तनक़ीदी क्लासनि जो। सही। पोइ उन में इहो तजसुस थियो त मां बि कुझु लिखी अचां, पोइ मूं ते ॻाल्हाइनि। छो त हिननि माण्हुनि वटि ॻाल्हाइणु जेको हूंदो आहे उहो ख़ौफ़ज़दा हूंदा आहिनि त मतां कोई तनक़ीद करे। पर मुंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु आयो त तनक़ीद करे, छाकाणि त इहो सोच थी त हिकिड़ो माण्हू पढ़े थो उन ते 15 ॼणा वेही ॻाल्हाइनि था। वाह वाह, इहा त ॾाढी हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। माण्हूअ में इहा थिए थी त जेकर मां बि का अहिड़ी 15 माण्हू मूं ते बि ॻाल्हाइनि। जी। पोइ इन ई शौक़ में पोइ हुननि दोस्तनि खे ॿुधोसीं, शाइरीअ जो उहो असरु थियो। ॿियो वरी पढ़ियल बि हुयो, माज़ीद बि किताब वग़ैरह त मूं वरी बि उहा ॻाल्हि खणी ईंदो हुयो। हा, त तव्हांखे हिकिड़ो किताब ज़हन में ई उहे शयूं मौजूदु हुयूं, रुगो उन्हनि खे लेथो करणो पियो, पने ते उतारणो पियो, रुगो ख़्याल खे आज़ादु छॾिणो पियो। त उहो कुझु न कुझु घड़े आयो, के सिटूं, के ॻाल्हियूं, के मुहाड़। जॾहिं उहो घड़े आयो त उन खां पोइ शाइरी सॼी ऐं उते पेश कईसीं ऐं उते ॾाढो उत्साह मिलियो। उन्हनि ॾाढी हिमत अफ़ज़ाई कई बजाए तनक़ीद, छाकाणि त अदबी संगत जे तनक़ीदुनि में तुज़ तनक़ीदूं थींदियूं आहिनि ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि चवंदा आहिनि त दारी न आहे, इहो गज़ल न आहे, इहो गीत न आहे, या वाई न आहे। हर कंहिंजी राय जो एहतराम बि आहे, राय जो एहतराम आहे ऐं उहा शइ वाक़ई हूंदी आहे। त ईअं कंहिं चवण बजाए उन्हनि ॾाढी हिमत अफ़ज़ाई कई ऐं उहा शइ जेका आहे उहा लिखणी हुई त मुख़्तसर नंढड़ी हुई, ॿारनि जे लाइ लिखियल हुई, त उनजी तारीफ़ थी। यादि आहे तव्हांखे उहा हुई त भलाइनियूं यादि हुजनि? हिन वक़्तु मां यादि कयां थो, मूंखे अची वेंदी ज़हन ते। ठीकु आहे। ही ॿारड़ा, ही प्यारड़ा, ही सुहिणा आहिनि सारड़ा, ऐं ही गुलनि जहिड़ा प्यारड़ा, ऐं ही ॿारड़ा, ईअं कुझु हुई ॿारनि जे लाइ। जी मूंखे सभ खां पहिरीं शइ जेका तव्हां गुलफुल रिसाले में शाया थी, तव्हां पहिरीं लिखी ऐं मां हुनखे गज़ल सॼो, पर उहो ॼण त फॉर्मेट जेको हो उहो हाणे त फॉर्मेट हुयो। अच्छा जी। पर मां हुनखे गज़ल सॼे मोकिलियो हो, हुननि त शेर रुगो छपे छॾियो, हुननि मथां उनवान कोन लिखियो। ऐं उन वक़्तु अकबर जिसकाणी हुनजो एडिटर हो। बिल्कुलु। ऐं मां जेके बि लिखणी मोकिलियूं, कहाणी मोकिलियूं ॿारनि जे लाइ ऐं शाइरी जेका बि मोकिली, उहे सभु हू वीचारो शाया कंदो हो ऐं हिमत अदा कंदो हो। हुन में इहा हिकिड़ी ॿी ख़ूबी बि हुई त उनखे नो अलॻि जेके असां चवंदा आहियूं, उन जूं घटि वधायूं, कमियूं कोताहियूं, उहे ठीकु करे वठंदो हुयो। तंहिंजे करे शइ शाया करण जी हुनजे ठीकु करण जो अंदाज़ अचे थो जी, त एॾो ख़ूबसूरत हूंदो हो जो हुन ते कोई एतिराज़ न वारींदो। बिल्कुलु। ॼण महसूसु थींदो हो त यार असां अहिड़ी सुठी लिखी आहे, बहितर लॻंदो हो ॾाढो। बिल्कुलु। ऐं इहे ॼण उन खां बि हिकिड़ो वधीक उत्साह मिलियो ऐं पोइ ईअं वरी ॿी बि शाइरी शुरू कईसीं ऐं ईअं ई हिन वक़्तु ताईं इहो हले थो पियो। शाइरी जे हवाले सां जी क़सम 2-3 सवाल उहे सभ खां पहिरीं उभरंदा आहिनि त शाइर जेको लिखे थो उहो लिखे छो थो? आम माण्हू वटि इहो ख़्यालु हूंदो आहे छो थो लिखे, तव्हांजी नज़र में छा आहे? हा, हाणे इन जे लाइ हिकिड़ो माण्हू मुख़्तलिफ़ जवाब ॾियनि था, पर असां जॾहिं नंढड़ा आहियूं, पितकड़ा आहियूं, तॾहिं खां वठी असांजे कननि में जेको सुर ऐं आवाज़ जेको गूंजे थो, जेको बचे थो, मां चवंदा थी उनजो असरु थिए थो। तरन्नुम जेको अचे थो, उहो अमड़ जो हुजे, उहो पुफिन मासियुनि जो हुजे, नानी ॾाॾीअ जो हुजे, नंढड़े ॿार जेके इहे अवेलेबल आहिनि, हंज में खणनि थियूं औरतूं, पोइ उहे उन सां ॻाल्हाइनि थियूं रहनि, पोइ पंहिंजे मुंहं सां के सेरड़ा वेठियूं चवनि, के गीच, के लाॾा, के लोलियूं, इहे जॾहिं चवनि थियूं त इहा शइ माण्हू जे ज़हन में हिकिड़ी पलिजे थी ऐं उहा हली हली अॻिते जॾहिं उनखे हिकिड़ो शऊर अशूर वारो जेको
तालुक़ु जुड़े थो पोइ जॾहिं महसूसात थिए थी त हीअ शइ जेका आहे उहा शाइरी आहे, हीअ गीत आहे, हीअ नग़मो आहे, हीअ गायकी आहे, पोइ उहा जॾहिं छे ज़हन ते पए थी, कननि जे ज़रिए ज़हन ते पहुचे थी, माण्हू मुतासिर थिए थो ऐं उन मुतासिर थियण खां पोइ उन जे अंदरि जेको उहो नंढे लाइक़ो जेको पलिजे थी पई शइ न, पोइ उहा रुख वठे थी, उहा शकिल वठे थी कंहिं न कंहिं शेर जो ऐं उहो उन जो पंहिंजो शेर सॾिजे थो। सही, इन जो हिकिड़ो ॼण अमल दख़ल मां सम्झां थो इहो सभ खां पहिरियों तव्हांजी नज़र में शाइर जे लाइ जेको शाइर लिखे थो, शाइरी लिखो, सभ खां पहिरियों मुहर्रिक आहे इहो। बिल्कुलु पहिरियों मुहर्रिक इहो आहे त उन जे अंदरि में जेके असां वटि चवंदा आहिनि त अलहाम थियो। सही, मां अलहाम इनखे सम्झंदो आहियां। सही, अलहाम हू मां कोन सम्झंदो त माण्हू वेठो आहे ओचितो ओचितो सिटूं दिमाग़ में ठक थियूं ऐं पोइ हुन वरी पने ते लिखी वरितो, इहो अलहाम कोन्हे को। इहो जेकॾहिं को ईअं माण्हू चवे थो अलहाम थी वियो, ओचितो सिटो अची वई, त ठीकु आहे, उनखे असां कोन रोकींदासीं, उन जे ख़्याल खे रद्द कोन कंदासीं, पर मां इन खे अलहाम सम्झां थो त जेको अंदर में जेका शइ अॻु में ई मौजूदु आहे, जेका स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस उनखे हाणे सॾनि था, जेको ज़हनी जेका शौर जी वहिकिरो आहे, शौर जी धारा आहे, उनखे अलहाम उनखे चई सघे थो त उहो अज़ख़ुद मौजूदु आहे, रुॻो उनखे हिकिड़ो रुख खपे थो, हिकिड़ी सांचो हिकिड़ो खपे थो, उन सांचे में अचण जे लाइ उहो तयारु आहे। इन जे ज़रिए उहो शेर जुड़ी थो अचे ऐं असां हिकिड़ो ॿियो सुवालु जेको मुंहिंजे ज़हन में हुयो, उनजो जवाबु तव्हांजे इन हिकिड़े जवाब मां मिली वियो त शाइरी जेका आहे उहा इल्हाम आहे या शौरी कोशिश आहे। ॿिन्ही ॻाल्हियुनि ते बहस हलंदो आहे तमामु घणो। शौरी कोशिश तमामु घणी असां वटि थी, अॼुकल्ह त हर कोई दोस्त चाहे पियो त मां शाइर बणिजां, छाकाणि त हिकिड़ो उत्साह थिए थो। हाणे रेडियो ते असांखे माण्हू जेके ॿुधनि था वेठा हिन वक़्तु, उन्हनि खोड़ माण्हुनि जे ज़हननि में इहा ॻाल्हि ईंदी त भई शाइर जेके आहिनि उहे रेडियो ते अचनि था, उहे रेडियो ते कंपेरिंग कनि था, रेडियो ते ॻाल्हाइनि था, उन्हनि जा इंटरव्यू थियनि था, या अदीब जनरली, छो त मूंखां अवल तमामु हिते दोस्त आया आहिनि फन सां वास्तो रखंदड़, फ़ुनून लतीफ़ा सां वास्तो रखंदड़, मुख़्तलिफ़ फील्ड सां वास्तो रखंदड़, इहा बि शइ उत्साहे थी न माण्हूअ खे, त उनजो हिकिड़ो माण्हू असरु वठे थो, पोइ उहो पाण कोशिशि करे थो त मां शाइर कहाणीकार थियां, हुन वटि इहो मौक़ो थिए थो। हाणे इहा शौरी कोशिशि थिए थी, पोइ कॾहिं कॾहिं जंहिंजो माण्हू जो मुतालियो वसी आहे, जंहिं माण्हू जो सोच ऐं मुशाहिदो मज़बूत आहे, उहो जुड़े थो वञे, ॾाढी सुठी शइ जुड़ी थी अचे उन वटि। पर थिए ईअं थियो त जेको माण्हू वटि जेको अंदरि अवल ई तजुर्बा मुशाहिदा जेके मौजूदु आहिनि, उहे उन खां लिखाए था वठनि, उहे लिखी जेके असां उहो अलहाम सॾियूं था। सही, त इहो जेको अलहाम आहे या शौरी कोशिशि आहे, इन्हनि में मां ईअं थो सम्झां, ईअं चऊं त उनजे लाशौर में या उनजे तहत शौर में जेके शयूं आहिनि जी, उहे हिकिड़ो रस्तो घुरनि थियूं, उहो रस्तो जेकॾहिं उन्हनि खे मिली थो वञे, उन वटि उहा शइ अची थी वञे उन शइ जी, बिल्कुलु जेका हीअं खणी चऊं त असां वटि जीअं काठ आहे न, हिकिड़ो काठ आहे, हिकिड़ो वण जो थुड़ आहे, कुर्सियूं मेज़ूं उन में मौजूदु आहिनि। हाणे हिकिड़ो रखणु घुरिजे थो जेको उन्हनि खे उन तरतीब में उन्हनि खे कटे ठाहे, उन्हनि खे जोड़े, उन्हनि खे पॉलिश करे, उन्हनि खे रंधो हणे ऐं उन्हनि खे उहा छॾे। अंदरि हिकिड़ी मूर्त आहे, संतराश उनखे तराश करे उहा मूर्ति ज़ाहिर करे, बाक़ी जेको ख़ारिज शयूं आहिनि जेके या जेको इज़ाफ़ी शयूं आहिनि उहे रुॻो कोरे छॾे, बसि उन तां हटाए इहो ई थिए थो त उहो हुन वटि हिकिड़ो इमेजिनेशन इमेज आहे हिकिड़ो हुनजे ज़हन में, ऐं उहो इमेज खणी उहो कमु करे थो जॾहिं, त उहो उन तां उहे ॿाहिरां जेके फज़ूल शयूं आहिनि उहे हटाए थो छॾे, ऐं उहा जेका सूरत हुनजे ज़हन में आहे उनखे ज़ाहिर करे ॿाहिरि कढे थो। इहो शाइरी सां बि इहो थिए थो त शइ अवल ज़हन में मौजूदु आहे, सोचनि में मौजूदु आहे, इहा ई शौरी, इहो ई अलहाम आहे, इहा ई शौरी। शौरी कोशिशि इहा आहे त उनखे जेको असां रखण वारी ॻाल्हि कईसीं, संतराश वारी कईसीं, त उहो उनखे निखारे थो, साफ़ सुथरो करे, पॉलिश करे ऐं साबित करे थो। शाइर इहा शौरी कोशिशि करे थो, पोइ उन शाइर जे फन मां ज़ाहिर थिए थी शइ फन आहे, केतिरो फन आहे ऐं इज़हार जो उनखे वटि केतिरी सघ आहे, मज़बूत आहे केतिरो। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई। अॼोके दौर में जेके शाइर लिखनि था, ख़ासि तौर ते तव्हांजी जेका टही आहे जी, उन इहा टही जी जेका शाइरी आहे उन मां तव्हां केतिरो मुतमइन आहियो? ॾाढा सुठा शाइर आहिनि जेके तमामु लिखणियूं पिया लिखनि, सुठी शाइरी पिया कनि। उन्हनि मां ख़ासि तौर ते जेका तव्हांजी जेका टही आहे उन ई टही जे हवाले सां ॻाल्हि पियो कयां जी। उन खां पोइ बि हिकिड़ी टही आई आहे, हा, उन खां पोइ टही आहे, उहा बि काफ़ी बहितरु उन में नाला आहिनि।
जेके महिनत करे रहिया आहिनि, जेके सुठी शइ सुठी तख़लीक़ शाइरीअ जे हवनि पिया, त मुंहिंजी टईअ में या लॻभॻि साल 2-3 जे फ़र्क़ सां जेका मुंहिंजी उहा टही सॾिबी हम असर सॾिबा उहे हिकु दौर जा बि ऐं जेको असर अंदाज़ थींदड़ त उहे ॾाढो सुठो पिया लिखनि। दोस्त अञा आहिनि, कुझु दोस्त आहिनि जेके छॾे विया आहिनि या जेके थधा थी विया आहिनि या ज़हनी ज़िंदगीअ जे ॿियनि पासनि ॾे पंहिंजो उहो कमु उन्हनि शुरू कयो आहे या ओॾे वधीक उन जी तवजह वञे थी, उन हवाले सां उहो शाइरीअ खे थोरो घटि वक़्तु ॾेई रहिया आहिनि। असां वटि जेके बि शाइर मुंहिंजी टईअ जा लिखंदा रहिया आहिनि उहे ॾाढो हिन वक़्तु सुठो लिखनि पिया। ऐं उन में मां जेकॾहिं वाधारो कयां त असांजे हिते ई तर में जेको मौजूदु आहे सईद मेमण, जेको सॼी सिंध घणो मशहूरु आहे ऐं उनखे तमामु घणा दोस्त पसंदि कंदा आहिनि। तव्हां सवेर कामरेडी जे हवाले सां ज़िक्र कयो ऐं कामरेडी जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ तव्हां चयो जेको तमामु घणो जेको आहे सो कामरेडी खे सुहे बि लफ़्ज़ जेकॾहिं सईद जे लाइ मां चवां ट्रेंड सेटर बिल्कुलु मां इन जे कमेंट पे कंदो आहियां त सईद मेमण तव्हां अक्सर ॾिसो न, शेर को बि खणो, को गज़ल खणो, को पंजकड़ो खणो, का वाई खणो, को नज़मो, तव्हां सईद मेमण वारी ज़मीन खां ॿाल एसी ताईं जो असांजा सीनियर टईअ जा दोस्त आहिनि खोड़, मां मुशाइरनि में ॿुधो हुनखे, मां नालो खणा कोई हर्ज कोन्हे को, सरमद चांडू साहब तमामु सुठो शाइर आहे, गीत में त तमामु वॾो शाइर आहे, सीनियर आहे तमामु, उनखे दस्तरस आहे न रुॻो शाइरीअ ते पर उनखे फ़न ते बि शाइरीअ जे फ़न ते बि दस्तरस आहे। उहो पाण ई काफ़ी जॻहियुनि ते हुन गज़ल पढ़ंदी, सईद मेमण जे ज़मीन में मुंहिंजो ही गज़ल आहे, इहा मनत आहे सईद जी। इनखे असां ट्रेंड सेटर सॾियूं था, ट्रेंड सेटिंग इन शइ थी सघूं था त हिकिड़ो अहिड़ो रुख, हिकिड़ो अहिड़ो फॉर्मेट जेको माण्हू जोड़े थो जिते ॿिया बि शेर लिखण खे अहमियत ॾियनि था, इहो ट्रेंड सेट आहे। ऐं सईद वाक़ई ट्रेंड सेटर आहे। सईद खां पोइ वसीम सुमरो तमामु बहितरीनु लिखी रहियो आहे ऐं आदिल अब्बासी आहे, तमामु सुठी शाइरी कंदो आहे, तमामु आदे वरी ख़ूबी आहे त हुनजो जेको फॉर्मेट आहे, जेको असलोब आहे, उहो ॾाढो निरालो आहे हिननि सभिनी खां। ॿिया चंद नाला अहिड़ा जेके बख़्शर बाग़ी आहे, उहो तमामु सुठो लिखे पियो, लाड़काणे में मुनवर सोलंगी आहे, उनजो ॾाढो सुठो लिखे पियो, ऐं ईअं आसी ज़मीनी आहे, तमामु सुठो पियो लिखे पियो। इहे सभु दोस्त आहिनि जेके या इन्हनि सां गॾु जेके सुञाणल आहिनि ॿिया दोस्त, उहे सुठी में एहसान दानिश आहे, रिज़वान गुल आहे, फयाज़ लतीफ़ आहे, डॉक्टर फयाज़ लतीफ़, डॉक्टर एहसान दानिश, इहे ॾाढी सुठी शाइरी पिया कनि। आबिद काज़मी आहे, उर्दू सिंधीअ में ॾाढी ज़बरदस्त शाइरी पियो करे, रज़ा बुखारी तमामु ज़बरदस्त शाइरी पियो करे, अली आकाश ॾाढी सुठी शाइरी पियो करे, इहे सभई नाला आहिनि। अञा नाला आहिनि, जावेद शबीर तमामु बहितरीनु, हुन असांजी टईअ में हिकिड़ो ॾाढो मज़बूत ऐं पुख़्तो इंतिहाई मुनफ़रिद, ॾाढो मज़बूत पुख़्तो। सरदार जागीरानी आहे, ॾाढो सुठो शाइर, तमामु सुठो लिखे पियो। मुख़्तियार सुठो लिखे पियो, मुख़्तियार जागीरानी। जावेद शबीर जी शाइरी में जेको ख़ासि ख़ूबी आहे उहा हुनजी आहे त हुनजो फ़िकिर बि ॾाढो मज़बूत आहे, फ़न बि ॾाढो मज़बूत आहे। मां त असलोब हुनजो एॾो पंहिंजो हिकिड़ो जुड़ियल आहे जेको तमामु डिघे बार में लिखे थो त भरपूर निभाए थो ऐं मुख़्तसिर बार में लिखे थो त बि भरपूर निभाए थो। मां वटि हिकिड़ी आहे अज़ीज़ जी, उहा राय इहा आहे त सिंध जे अंदरि इन टहीअ में जेके लिखनि पिया, छो त जावेद बि इन ई टहीअ जो आहे जी, थोरनि सालनि जे फ़र्क़ सां, त सईद खां बि हिकिड़ो ट्रेंड सेटर शाइर जेकॾहिं आयो आहे को त उहो जावेद आहे। सही था चओ तव्हां, जावेद शबीर तमामु हिकिड़ी सुठियूं तख़लीक़ूं ॾिनियूं आहिनि। हुन जा ॿ किताब जेके असांजे साम्हूं आहिनि उहे वाक़ई अहिड़ी हिकिड़ी शइ चई सघे थी अहिड़ी वाक़ई असरु करे थी सभिनी पढ़ंदड़नि जे मथां, सभिनी ॿुधंदड़नि जे मथां। हुन वटि मूसीक़ीअ त ॾाढी भरपूर आहे, तमामु भली, जेको बि गज़ल खणोसि या कोई बि गज़ल खणोसि, उहो जेकॾहिं को सिंगर कंपोज़ कंदो त उहो ॾाढो बहितरीनु तासुरु छॾींदो ॿुधण में बि ऐं ॻाइण में बि। ऐं घणे क़दुरु हुनजा जेके गज़ल आहिनि उहे वॾे बहर में आहिनि, बिल्कुलु वॾे बहर वारो गज़ल जेको आहे मुंहिंजी शाइरी पढ़ण सां जेका आहे तमामु घणो लॻाव हूंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते हिते मां शाइरी जो हिकिड़ो प्रोग्राम बि कंदो रहंदो आहियां सॼो मुस्तक़िल सॼो हफ़्तो, त शाइरी पढ़ण सां वास्तो रहे मुंहिंजो तमामु घणो, पढ़ां थो पियो। शाइर मुंहिंजा सभई दोस्त बि आहिनि, त डिघे बहर वारो जेको गज़ल हूंदो आहे उनखे पढ़ण में ॾाढो ॾुखियाई थींदी आहे, उनजो रिधम रखण में, उनखे सही पढ़ण में। पर के शाइर हूंदा आहिनि जेके एतिरी त कारीगरीअ सां बहर वारे गज़ल खे जो तव्हां ॾाढो आसानी सां उन पढ़ी वञो। इहा जावेद जी ख़ूबी आहे त हू पंहिंजे लफ़्ज़ सां लफ़्ज़
ईअं जीअं हुन नज़्म जी माना बि ईअं आहे, नज़्म जेको माना शेर जंहिंखे सॾियूं त मलहा पोयण, हू लफ़्ज़ लफ़्ज़ खे हिक ॿिए सां पोए थो, दाणो दाणे सां लफ़्ज़ लफ़्ज़ सां जुड़ी थो अचे, एॾो ख़ूबसूरत अंदाज़ में। तव्हां वारी ॻाल्हि त उनजो जेको फन आहे ऐं उनजो जेको फ़िक्र आहे उहे शयूं हिक ॿिए सां मर्ज थियल आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु उन में छो त जेॾी महिल तव्हां पढ़ंदव त उन में तमामु घणो रिधम नज़र ईंदो तव्हांखे, यानी उनजे फन जो बि जेको आहे उहो इंतिहा आहे ऐं उनजो फ़िक्र बि जंहिंमें उन मां जेका ॻाल्हि निकिरे थी उहो जेको उन ग़ज़ल जे बंद मां ॿिनि सिटुनि में जेका शइ चवे थो उहो एॾो भरपूर अंदाज़ सां निकिरी अचे थी। मां इन में इहो इज़ाफ़ो कयां त आमतौर ते असां वटि जेको चयो वेंदो आहे न त शायदि जेका हिकिड़ो माण्हू वटि अहसासु जुड़े थो, अहसास खां पोइ इज़हार आहे ऐं टीं शइ आहे इबलाग। हाणे अहसासु जुड़ियो कंहिं माण्हू को वाक़ियो ॾिठो, का ॻाल्हि ॾिठी, उहा जीअं जो तीअं बयानु कंदो या हुन ते असरु थियो, हुन ते उनजे अहसास में इहा शइ आई, उहा का मुतासिर शइ कोन कंदी। हाणे इहो ज़रूरी आहे त उनजो इज़हार भरपूर हुजे, पर उहा इबलाग न ॾेई सघे। इबलाग जी माना हीअं कढूं त उहा ॿियनि ताईं पैगाम न पहुचाए सघे, ॿियनि जे ज़हन ते पहुची न सघे उहा ॻाल्हि, त चवणु छा थो चाहे, त उहा शइ बसर न कंदी। पर जंहिं वटि अहसासु तमामु भरपूर आहे ऐं हुनजो इज़हार लाजवाबु आहे ऐं इबलाग हुनजो अहिड़ो आहे जेको माण्हुनि जे ज़हन में पढ़ण सां ई घर करे थो वठे ऐं उन्हनि खे इहो महसूसु करे थी। मां जेकॾहिं अवां चओ त मूंखे ॿ सिटूं हुन जूं यादि अचनि थियूं आहिनि ॾुखियूं, उन करे मां शेयर कंदो हलां पंहिंजे समीन सां, हॉट एफएम जे समीन सां। त हुनजो आहे त वॾी उमेदुनि सां ॻोठ वारियूं बचा उमाणनि थियूं शहर तो ॾे, वॾियुनि उमेदुनि सां ॻोठ वारियूं बचा उमाणनि थियूं शहर तो ॾे, हियां वतन जा छिड़ी पवनि था ईअं न लाशा उमाण प्यारा, पहाड़ दिल ते किरी पवनि था ईअं न लाशा उमाण प्यारा। इबलाग थिए थो इन अहसास मां जेको हिकिड़े जेके औरतूं जेके बहिराड़ी जूं आहिनि, जेके पंहिंजे बचनि खे ॿाहिरि मुल्क मोकिलनि थियूं, वॾनि शहरनि में मोकिलनि थियूं त रोज़गार करे अचनि। असांजे ई पाकिस्तान जे शहरनि जे अंदरि, असांजे ई सिंध जे शहरनि जे अंदरि जेका सुहाल आहे उन जे अंदरि हाणे उते उहे उन्हनि सां को हादसो थी थो पवे, को क़तलाम थी थो पवे, को बम धमाको थी थो पवे, को दहशतगर्दी थी पवे, जो लाश जॾहिं ॻोठ अचे थो त इन सॼी वार्ता खे, इहो सॼी इन कहाणी किसे खे ॿिनि सिटुनि में एॾो ख़ूबसूरत अंदाज़ में ऐं जो ॿुधण सां ऐं पढ़ण सां असांजे उन महसूसु थिए इहो वार्ता थी आहे। इहो ई हूंदो आहे हिकिड़े शाइर जी अज़मत ऐं उन शाइर जी मञता, त उनजो जॾहिं ज़िक्र निकिरे त बात निकिले तो फिर दूर तलक जाएगी। ईअं जावेद शबीर जो जेकॾहिं ज़िक्र निकितो, जावेद शबीर सां हाणे वेझड़ में ई असांजे हिन स्टूडियो में जावेद सां बि कचहरी थी। हिन वक़्तु शाइरी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल पे कईसीं, तव्हांजी ब्रॉडकास्टिंग जो जेको हवालो आहे उन ॾांहुं बि अचूं पिया ऐं वक़्तु असां गुज़रे पियो जो उनजो अहसासु जेको आहे उहो ॼण त घटि पियो थिए। क़स्म कचहरी जेका आहे हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त असां ॿई ब्रॉडकास्टिंग जा माण्हू आहियूं ऐं ब्रॉडकास्टर आहियूं, तंहिंजे करे असांखे वक़्त जो अहसासु बि आहे ऐं उन सां गॾु हलण वारो जेको असांजी रफ़्तार आहे उहा बि असांखे ख़बर आहे त कीअं हलणो आहे, तंहिंजे करे इहो असां फ़ाइदो वठी रहिया आहियूं भरपूर नमूने सां। इहा ई सुठी ॻाल्हि आहे, असां वक़्त जो इस्तेमालु करे रहिया आहियूं। सिंधी शाइरी जे हवाले सां जेकॾहिं तव्हां खां पुछिजे त हिन वक़्तु कहिड़ियूं सिन्फ़ूं जेके आहिनि उहे लिजनि पियूं ऐं कहिड़ी सिन्फ़ जेके आहे उहा सिंध जो नौजवान जेको राइटर आहे, माना ईअं कयूं त तव्हांजी टहीअ खे छॾे करे नई टही आहे जेका उभरे पई, जेका लिखे पई, जिन में अॻिते फ्यूचर जूं उमेदूं आहिनि, कहिड़ी सिन्फ़ ते वधीक उन्हनि खे दस्तरस आहे लिखनि? हिन वक़्तु लिखजनि कहिड़ियूं पियूं ऐं उन्हनि में बहितर कहिड़ी नई टही लिखे पई? असां वटि जेको घणो जेको असरु पियो आहे उहो इतफ़ाक़ सां ग़ज़ल जो घणो असरु पियो आहे ऐं तमामु घणो ग़ज़ल ते असांजे दोस्त जेके आहिनि असांजी टही ऐं उन खां पोइ वारी टही तवजो करे रहे। हालांकि उन में हिकिड़ी जेका महसूसु कई थी वञे खोट, उहा क्लासिकल सिन्फ़ुनि जी आहिनि जेके असांजो असासी सिन्फ़ूं आहिनि। वाई आहे, बैत आहे, पंजकड़ो आहे, काफ़ी आहे, गीत आहे, इनखे तमामु थोरो कमु थी रहियो आहे। हाणे त असां नालो वठूं था, गीत में सलमत चांडी जो ज़िक्र कयोसीं, उहो सुठो, तमामु सुठो गीत लिखे पियो, गीत जो वाक़ई तमामु सुठो। हाणे जेकॾहिं उहो न लिखे त पोइ त वॾी खोट आहे असां वटि, छो त मीर मोहम्मद पीरज़ादो बि हिन वक़्तु उनजा गीत ॼण त कंहिं रिसाले में वरले ई असांखे को हिकिड़ो हथु गीत पढ़ण लाइ मिले थो, न त उनजा बेत या नज़्म या जेके आहिनि कॾहिं कॾहिं पढ़ी वठूं था, त इन हवाले सां ॾाढी उनजी खोट महसूसु थिए थी। वाईअ जी तमामु घणी खोट महसूसु थिए थी, जेतोणीकि असां वटि अयाज़ जानी
तमामु बहितरीनु भाई, तमामु बहितरीनु भाई लिखे थो ऐं हुनखे ईअं मां चवंदो आहियां त अयानी जेको आहे हिकिड़ो तसलसुल आहे असांजे शाह लतीफ़ ऐं शेख हयाज़ जो, पर हिन जी वाई जेका आहे उहा एतिरी भरपूर आहे, न त असां वटि वाई ग़ज़ल जेकॾहिं असां पराणी कटे छॾियूं त उहो लॻंदो इन फॉर्मेट में लिखिजी रही आहे। उन वक़्तु बि अयाज़ जानी माशूक़धारी जो आहे ग़ज़ल लिखंदड़ जेके शाइर जेके आहिनि तव्हांजी असांजी जेका टही आहे हिन में त सईद जेको आहे उहो सुठो ग़ज़ल लिखे थो, तमामु सुठो लिखे थो। सईद बि जो ठाहिर आहे ऐं वाईअ खां पासीरो थी वियो आहे। हा इहा ई ॻाल्हि आहे न, त हुननि जो घणे हाणे त हुननि जो ग़ज़ल जो जेको किताबु आयो आहे वो तवील ग़ज़ल जो किताब आहे, उन खां अवल हुन इहा सुठी ॻाल्हि आहे त उन अवल वारो किताब वरी दोहनि ते आहे, उहो असांजी क्लासिकल सिंफ आहे। त दोहनि ते मुंहिंजे ख़्याल में को अलॻि सलॻि किताब असांखे अलॻि सां किताब सिंधी शाइरी में हाणे नथो मिले, वेझड़ में त कोन थो नज़र अचे नज़र। अच्छा ॿ शयूं आहिनि जेकॾहिं इहो ज़िक्र निकिरे थो त ॻाल्हि कंदा हलूं सईद जे हवाले सां। सईद जे क्रेडिट में त दोहनि जो किताब बि ऐं उन सईद जो 5 कणनि जो बि अलॻि, 5 कणनि जो बि अलॻि, कारे बर में चंड, कारे बर में चंड हुनजो ॾाढो बहितरीनु किताबु। हाणे ईअं सईद ते इहो इल्ज़ाम नथा आणी सघूं त हुन क्लासिकल सिंफुनि खे संभालियो न आहे, हुन न रुॻो संभालियो लिखियो पर उहो महफ़ूज़ बणायो थी किताबी सूरत में, पर वाई खोट महसूसु थिए थी ऐं उमेदु कयूं था त सईद शायदि ई मुस्तक़बिल में असांखे को ग़ज़ल ॾे नौजवान ग़ज़ल ॾे छो आया आहिनि एतिरा, छा सबबु आहे? सबबु इहो बि आहे त उन में ग़ज़ल में सभु ग़ज़ल बि सुठो कोन पियो थो लिखिजे, छाकाणि त जेको शार्ट कट्स इस्तेमालु कयूं था न अंग्रेजी में, त जल्दीअ में हिकिड़ो शाइर मञाए ॾियणु या छा उनजे लाइ उहो तुकबंदी करे था छॾनि ऐं उनखे हीअं बि थिए थो कॾहिं कॾहिं त उहो फॉर्मेट न वारो बि हूंदो आहे पर उनखे सरींदा ग़ज़ल आहिनि। छा ईअं त न आहे त असां वटि सिंधीअ में ग़ज़ल जेको आहे उहो लिखियो बि घणो वियो आहे हाणे वेझड़ में ऐं उहो छपियो बि घणो वियो आहे ऐं नओं नसुल उनखे पढ़े बि घणो थो, इन जे करे लिखे बि उन में ई थो, वरी ईअं ई थिए थो न, उनजो असरु वठनि था न, त हू सोचनि इहो था त इहा शइ जेका आहे इहा ई शाइरी आहे ऐं ॿियूं शयूं वाई वग़ैरह आहे या बेत आहिनि या इहे काफ़ी आहे या असांजो पढ़नि बि उनखे था जी ऐं उहे सोचंदा पाबंद नज़्म आहे, घणी पज़ीराई मिलंदी। हा उनजे करे उन्हनि खे जल्दीअ में इहा शइ हिकु त घणी आहे उन्हनि जे साम्हूं, जेको तव्हां रिसालो खोलियो जेको किताब शाइरी जो खोलियो उन में तव्हांखे जेको 3 हिसा घटि में घटि मिलंदो, 4थे हिसे ते ॿियूं सिंफूं हूंदियूं त ठीकु आहे, न त उहो तव्हांखे रिसालनि में रुगो ग़ज़ल मिलंदो, तव्हांखे को नसरी नज़म या नज़म मिलंदो। मुख़्तसरन अज़ीज़ तव्हां खां जेकॾहिं पुछिजे त असांजी जेका सिंधी शाइरी वक़्तु समूरियूं असांजूं जेके टहियूं आहिनि जिन में शेख हयाज़ खां वठी वेंदे हिन वक़्तु नई टही जेका असांजी लिखे पई सफ़ा बिल्कुलु नौजवान जेके आहिनि जी इहा शाइरी जेकॾहिं आलमी जेका शाइरी लिखिजे पई उन जी भेट में या बरे सगीर में जेको कुझु लिखिजे पियो ॿियनि ॿोलियुनि में बि जेका शाइरी लिखिजे पई उन जी भेट में किथे बीठी आहे? कसम हिन में घणो असां हर भेरो ऑप्टिमिस्टिक बि कोन थींदासीं, जेके चइबो आहे पंहिंजे हद खां वधीक ईअं बि कोन चवंदासीं, ड्राड़ न हणंदासीं त सभिनी खां बहितरीनु थिए थी वई। अलबत्ता ज़रूरत आहे उन में बहितरी आणण जी, छो त असां वटि जेके हमअसर शाइरी आहे उहा हमअसर खां ईअं चऊं त उर्दू में ई असां वटि तमामु घणी शाइरी थी रही आहे ऐं अंग्रेजी शाइरी असां वटि घटि थी अचे, जेके असांजे कोर्सिस में दर्सी किताबनि में शाइरी आहे उहा ई असांजा दोस्त पढ़नि था, असां पढ़ूं था। अलबत्ता ॿिया के किताब असां अंग्रेजी जा कोन था पढ़ूं पिया, इहा बि हिकिड़ी अंग्रेजी में ई खोट आहे, ॿियनि ॿोलियुनि जी बि अंग्रेजी में मिले थी पर उहो उन मां इहो भरपूर तासुर जेको आहे न कोन्हे। असां वटि पढ़ण वारा घटि आहिनि, अंग्रेजी पढ़ण वारा तमामु घटि आहिनि, शाइर ॾाढा सुठा आहिनि पर उन्हनि खे अंग्रेजी उहा शइ उनजो एतिरो मुतालियो कोन्हे को, तंहिंजे करे उहा भेट न करे सघिया आहिनि। त इंटरनेशनल मीडिया या जेका बैनुल अक़वामी आहे या आलमगीर जेका असांजी शाइरीअ जी आहे उनजो जेका भरपूरियत आहे कथ नथी सघी आहे, उहा नथी सघी आहे, असांजी शाइरी जेका आहे सिंधी शाइरी किथे बीठी आहे उहा नथी करे सघिजे। बाक़ी जेका लिखी थी वञे काफ़ी बहितर आहे, उन मां असां नाउमीद कोन्हूं के, छाकाणि त जेकॾहिं पाण भेट कयूं सिंधी ऐं उर्दू शाइरी जी बरे सगीर में असां वटि उर्दू शाइरी जेका आहे उहा लिखी पई वञे क़दुरु जी, ऐं असां वटि पढ़ी बि उहा घणे क़दुरु वञे पई, असांजो नौजवान पढ़े पियो, असांजो हर टही पढ़े पई। उर्दू शाइरी जे हवाले सां जेकॾहिं चवंदो त किथे आहे सिंधी शाइरी जी सिंधी, छाकाणि त असां वटि जेको उनजो असरु आहे या उनजो जेका बीहक आहे उहा अवाम ताईं पइती आहे। या मां हीअं खणी इन में इज़ाफ़ो कयां त उर्दू शाइरी में इन ताईं असां जेकॾहिं पढ़ंदासीं त असांखे अदब बराए अदब हावी नज़र ईंदो ऐं
उर्दू में ऐं अदब राय ज़िंदगी उन में असांखे तमामु वरली मिलंदो घटि मिलंदो घटि हिकिड़ो मख़सूस तबिको आहे मख़सूस लिखे थो मख़सूस सोच वारा माण्हू आहिनि जेके अदब राय ज़िंदगी जे हवाले सां उहो कॉन्सेप्ट ज़ाहिर कनि था अलबत्ता सिंधी शाइरीअ में जेको आहे उन में अदब राय वारी तमामु मामूली ईअं खणी चऊं त आङुरियुनि ते ॻणण जेतिरी असांखे शाइरी मिलंदी अदब राय ज़िंदगी वारो जेकॾहिं कची बि शाइरी आहे त उन में असांजो जेको मिलंदो तासुर मिलंदो या जेका ॿी हिकु मिलंदी उहा अदब राय ज़िंदगी वारी वधीक मिलंदी ज़िंदगी खे वेझो वधीक मिलंदी उहा उर्दू शाइरी फाइनली ईअं कयूं त उर्दू शाइरी जेका आहे सिंधी शाइरी खां बहितर लिखी वञे पई हिन वक़्तु इहो चई सघिजे थो लिखी बहितर पई वञे उन पंहिंजे असलोब में पंहिंजे फॉर्मेट में पंहिंजे फ़िक्री हवाले सां ऐं उनजे बीहक जे हवाले सां उनजे फ़नी हवाले सां पर वक़्त जी जेका ज़रूरत आहे उनखे वधीक सिंधी शाइरी पूरो थी करे तमामु सुठी ॻाल्हि कई सामिन हलंदासीं हिकिड़ो ख़ूबसूरत नग़मो आहे अज़ीज़ मंगी जी शाइरी आहे ऐं अल्ताफ़ समी जो आवाज़ु आहे उहो उन खां बाद में हिकिड़ो नंढड़ो ब्रेक वठंदासीं उन नंढड़े ब्रेक खां बाद में मोटी अचूं था गॾु रहो असां सां तुझे नेणनि जो आहियां दीवानो तुझे नेणनि जो आहियां दीवानो प्यार पंहिंजो ॾियां थो नज़रानो तुझे नेणनि जो आहियां दीवानो तुझे नेणनि जो आहियां दीवानो प्यार पंहिंजो ॾियां थो नज़रानो तुझे नेणनि जो आहियां दीवानो दर्द पंहिंजा ॾे वठ ख़ुशियूं खां दर्द पंहिंजा ॾे वठ ख़ुशियूं खां दर्द पंहिंजा ॾे वठ ख़ुशियूं खां चाह तुंहिंजो न आहे बेगानो चाह तुंहिंजो न आहे बेगानो प्यार जो ॾियां थो नज़रानो तुंहिंजे नेणनि जो आहियां दीवानो तुंहिंजे नेणनि चाह तुंहिंजो न आहे बेगानो प्यार जो ॾियां थो नज़रानो तुंहिंजे नेणनि जो आहियां दीवानो तुंहिंजे नेणनि इश्क जग खां निरालो आप जो इश्क जग खां निरालो आप जो इश्क जग खां निरालो आप जो तू न शम्मान महापरवानो तू न शम्मान महापरवानो प्यार तुझो ॾियां थो नज़रानो
तुंहिंजे नेणनि जो आहियां दीवानो तुंहिंजे नेणनि जो आहियां दीवानो ऐं इन्हनि नेणनि जो दीवानो अज़ीज़ मंगी आहे। अज़ीज़ मंगी जी शाइरी अल्ताफ़ समीर जो ख़ूबसूरत आवाज़ सां ऐं अज़ीज़ मंगी साहिबु असां सां गॾु असांजे हिन स्टूडियो में ऐं अज़ीज़ मंगीअ सां ॻाल्हि ॿोल हली पई। अज़ीज़ तव्हां सां ॻाल्हि ॿोल जेका आहे उनखे अॻिते वधाईंदासीं। वक़्तु तमामु थोरो बचियो आहे। हिकिड़ो ॿियो वॾो पासो जेको तव्हांजो रहे थो तव्हांजे नसर जो रहे थो पंहिंजी जाइ ते, पर कहाणीकार बि, मज़मून निगार बि ऐं स्क्रिप्ट राइटर बि ऐं ईअं चऊं त ख़ाका निगार बि, जंहिं ख़ाका बि लिखिया जी, ॿियूं मुख़्तलिफ़ शयूं, मकाला निगार बि। हा, इहो असर जीअं मूं ॿुधायो त पंहिंजी जेके तनक़ीदी गजणियूं हूंदियूं हुयूं उन्हनि जो इहो असरु आहे। ऐं वरी जॾहिं पढ़ूं था अदब जो लिखूं था, शयूं साम्हूं अचनि थियूं, पोइ उन में तनक़ीद वारो पासो मुंहिंजो उहो बि काफ़ी हावी रहियो। ॿिए नंबर ते मुंहिंजे शाइर खां पोइ वरी मुंहिंजो नक़ाद जेको आहे उहो अंदरि में उहो घणो उन कमु कयो आहे। उन हवाले सां हिकिड़े वॾे नक़ाद सां गॾु रहियो बि तव्हांजो वालिद साहिबु बि। बिल्कुलु इहो असरु आहे। टाइम खे सम्झण में उन्हनि जो काथो करण में हिकिड़ी आसानी बणिजे थी। त उन हवाले सां मूं काफ़ी जेको आहे त तर्जियाती मकाला लिखिया आहिनि। ऐं उनखां पोइ वरी जेके ख़ासि हिकिड़ो ॿियो मूं कमु कयो आहे उहो बि आहे त सिंध जा जेके क़दीम आसार आहिनि उन्हनि जा तारुफ़ी मज़मून लिखिया आहिनि। उन हवाले सां जेको आहे असांजा ॿियो नसर में मां काफ़ी दोस्तनि जे उन्हनि जी लिखणियुनि ते उन्हनि जा तनक़ीदी जाइज़ा कया आहिनि। उन्हनि तनक़ीदी जाइज़नि खां सवाइ मकाला लिखिया आहिनि ॿियो मूं, ऐं सफ़रनामा लिखिया आहिनि, ट्रेवलॉग हितां जा लोकल जेको मां सिंध जा जेके माग मकान आसार शहर घुमियो आहियां उहे बि जेके मां लिखिया आहिनि। ऐं उनखां अलावा जेके शाइरी जूं जेके तशरीहूं आहिनि उहे कयूं आहिनि। ऐं ईअं ई गॾियल तौर ते इहो इहा ॿी ॻाल्हि आहे त मजमूओ छपाई जे हेठि आहे, कंपोज़िंग जी जारी आहे। अच्छा, क़रीब इहे शयूं इहे सभई शयूं जेके आहिनि उहे ॿुधाए वियो। ऐं जेकॾहिं हिननि जो मजमूओ तव्हां आणियो त इहो तमामु वॾो थी वेंदो। हा, अलॻि अलॻि कोशिशि कंदासीं त इहे 2, 3, 4 मजमूआ जेके आहिनि इहे अलॻि अलॻि। उनखां अलावा रेडियो सां जेका वाबस्तगी रेडियो पाकिस्तान सां तव्हांजी, तव्हां असां गॾु कमु कयोसीं, तक़रीबन 5 साल गॾु कमु कयोसीं अज़ीज़। ऐं शुरूआती मुंहिंजे ख़्याल में गॾु कई आहे। मां हिकिड़ो प्रोग्राम अवल करे वरितो तव्हां खां ऐं पोइ मां मथे हफ़्ते वरी अवां प्रोग्राम कयो, ईअं ई गॾु बि शुरूआत कई आहे 2007 में। 2005 में प्रोग्राम स्टार्ट कयो, पर जेको बाक़ाइदे कंपेयर तौर ते उते वरी हिकिड़ो पंहिंजो उते तरीक़ेकार मां हीअं खणी इनखे दुरुस्त कयां पंहिंजी ॻाल्हि खे त जेको पेड कंपेयर थियासीं असां उहे 2007 खां मां थियो आहियां जॾहिं पेमेंट ठही असांजी, जॾहिं खां इदारे असांखे पैसा ॾियणु शुरू कया। हाणे उहे मज़दूर आहियो जिन खे मज़दूरी ॾिनी वञे थी। ऐं जेतोणीकि थोरी मज़दूरी मिलंदी हुई पर उहा बि असांखे काफ़ी लॻंदी हुई ऐं ख़ुशी थींदी हुई, त छाकाणि त असां हुते मज़दूरीअ जे लाइ या पैसे जे लाइ कमु कोन कयोसीं। सही, नई हाणे कमु कयूं पिया। उते बि तव्हां जेके स्क्रिप्ट लिखिया उन ई हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उहे स्क्रिप्ट बि जेके तव्हांजा लिखियल उन्हनि जो बि त हिकिड़ो मजमूओ थी, हिकिड़ो छा उन्हनि जा त खोड़ मजमूआ थींदा। 2005 खां वठी तव्हां हाणे ताईं ॿुधो। ऐं जंहिं रेडियो ते मां कमु कयां थो, जंहिं चैनल ते, उन ते त स्क्रिप्ट लाज़मी हूंदी आहे, उहा असांखे जमा करणी पवंदी आहे, लिखणी पवंदी आहे। अज़ीज़, उहे स्क्रिप्ट सिर्फ़ु जेके आहिनि से डिस्क जाकी प्रोग्रामनि जा स्क्रिप्ट न आहिनि, बल्कि उहे मुख़्तलिफ़ जेके असां मैगज़ीन प्रोग्राम कयासीं तव्हां सां गॾिजी, उन्हनि मैगज़ीन प्रोग्रामनि जा तमामु ज़ख़ीम जेके स्क्रिप्ट लिखियल आहिनि जी। अदबी प्रोग्राम पंहिंजा बि यादि था अचनि पिया उहे स्क्रिप्ट, त मुंहिंजो बि जेको आहे किताब खां घणो मवाद आहे। तव्हांजी ॻाल्हि अदबी प्रोग्राम मूं कयो, उन में मुंहिंजा स्क्रिप्ट हूंदा हुआ, एडिटोरियल्स हूंदा हुया, ऐं उन सां गॾु जेके ॿिया तनक़ीदी जाइज़ा हूंदा हुआ, या जेके उनजो उपटार हूंदी हुई कंहिं तख़लीक़ जी कंहिं शइ जी, उहे मज़मून अलॻि थिया। उन खां पोइ जेके असांजा मैगज़ीन प्रोग्राम कया उन्हनि जी स्क्रिप्ट्स जेके आहिनि उहे त वरी हिकिड़ो वॾी सुठी शइ लॻी, तख़लीक़ी शयूं। उन में असांखे न रुगो ब्रॉडकास्टिंग करणी पवंदी, पेश करिणो पवंदो, वॉइस ॾियणो पवंदो, पर उन लाइ तहक़ीक़ करणी पवंदी, बिल्कुलु कमु करिणो पवंदो। सॼो हफ़्तो असांजो उन हिकिड़ी स्क्रिप्ट जे बि असांजो उन ते सर्फ थींदो हो, कतब ईंदो हो।
अहिड़ी तरह उहे जेके प्रोग्राम कया आहिनि हाणे बि मुंहिंजो आदिल अब्बासी सां हिकिड़ो प्रोग्राम हले थो पियो उन तव्हां हिन वक़्तु बि अञा ताईं रेडियो पाकिस्तान सां जेको आहे सो वाबस्ता आहियो कंटिन्यू तव्हां उते कंटिन्यू कयो आहे ऐं मां 5 सालनि खां पोइ वरी शिफ्ट थी हेॾां हलियो आयो आहियां हिन चैनल ते जी त इहो सफ़र त रहंदो आहे मुख़्तलिफ़ चैनलनि ते मुख़्तलिफ़ दोस्त हलिया वेंदा आहिनि त उन हवाले सां हिन वक़्तु बि तव्हांजो उते सफ़र जारी आहे पंहिंजी ॻाल्हि ॿियनि माण्हुनि ताईं पहुचाइणु ऐं उहा ॻाल्हि रुगो पंहिंजी ॻाल्हि न पर उहा ॻाल्हि जेका समाज जे लाइ कारमंद आहे समाज खे बहितर बनाइण जे लाइ आहे समाज खे निखारण जे लाइ आहे उन मां उणायूं ख़तमु करण जे लाइ आहे उहे असां पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं पंहिंजे सामिन ताईं हिन वक़्तु बि तव्हांजा प्रोग्राम उते जारी आहिनि बिल्कुलु मुंहिंजो 2 प्रोग्राम हिकिड़ो हिरनहार नाले सां प्रोग्राम आहे ऐं उनखां पोइ ॿियो प्रोग्राम आहे कैनवास मैगज़ीन प्रोग्राम आहे जेको आदिल अब्बासी ऐं आऊं गॾिजी कंदा आहियूं उन में मुंहिंजो सेगमेंट आहे को दौर हुयो जॾहिं इहो ई मैगज़ीन प्रोग्राम हुयो मां बि शामिलु हूंदा मां बि शामिलु हुयुसि तव्हां सां ऐं कंहिं ॿिए नाले सां कंदा हुआसीं बिल्कुलु ऐं उन में समद भट्टी बि हुयो बिल्कुलु 4 दोस्त गॾिजी कंदा हुआसीं ऐं पंजो हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो हो जेको उन प्रोग्राम जे अंदरि हिकिड़ो कैरेक्टर कंदो हो ऐं जेको कैरेक्टर हा जावेद पठान तव्हांजो कैरेक्टर कंदो हो सही तमसीली कैरेक्टर कंदो हो तमसीली उनखे हो सदाकारी कंदो हो ऐं उहे जेके फर्ज़ी कैरेक्टर मूं लिखिया ऐं उन्हनि जा जेके स्क्रिप्ट आहिनि उहा ई ॻाल्हि पई कई त सिर्फ़ु उन्हनि जा ई स्क्रिप्ट जेकॾहिं मां खणा थो उहे खणंदो आहियां ऐं उहे रखिया आहिनि मूं वटि त मां ॾिसां थो त उहे ई किताब थी था वञनि इहे शयूं हिकिड़ियूं महफ़ूज़ थियनि थियूं माण्हुनि जे ज़हन ते पहुचनि थियूं ऐं उहे तख़लीक़ूं किताब जी सूरत में महफ़ूज़ थियनि थियूं वक़्तु सामिन इजाज़त वधीक नथो ॾिए त पाण जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कयूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि असां हिक ई शोबे जा माण्हू ऐं हिक ई टही जा माण्हू सो इहे ख़ूबसूरत ॻाल्हियूं जेके आहिनि अज़ीज़ मंगीअ खां पुछियूंसीं जेके हिननि 2 कलाकनि जे अंदरि अवां ताईं पहुतियूं अज़ीज़ तव्हांजा लख थोरा तव्हां असां वटि महिरबानी ऐं हॉट FM 105 जे सभिनी सामिन जी महिरबानी लख थोरा तव्हां असां वटि आया सामिन इहे असांजो अॼोको प्रोग्राम हुयो इंडसरो मां पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो आख़िर में बि हिकिड़ो नंढड़ो गीत आहे जेको शामिलु रखियो आहे जेको बैकग्राउंड में हले पियो उन खां बाद में ख़बरूं आहिनि ऐं बाक़ी प्रोग्राम अवां ॿुधी सघंदा तेसि ताईं कासिम केयर अवां खां इजाज़त चाहींदो अल्लाह हाफ़िज़ पुठियां जे पंध में तोले कयूं मूं पुठियां जे पंध में तोले कयूं किथ से पुहतियूं सदाऊं छा जमा किथ से पुहतियूं सदा सिंध जी सुरहान भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी सिंध भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी ऐं मौज भरियो महिराण अव्हां ॿुधी रहिया आहियो हॉट FM रेडियो नेटवर्क खयूं तो जो मिठा तिखाता बकरे ऐं ही आहे हॉट FM 105 लाड़काणो कराची, हैदराबाद, नवाबशाह, लाड़काना, जैकबाबाद, दादू, मीरपुर खास, चित्राल, शिकारपुर, सानन, मेची, नौशेरो फिरोज, टरटुआया, क्वेटा, बली, largest FM network in Pakistan. Mark 105.